अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु ونشهد سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه صلوا يا قوم بل صلوا على الصدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين درود شریف بلند آواز اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه तिलावत कया जंहिंजे बारे में चंद मारूज़ात अवां जे आॾो पेश करना आहिनि
दुआ कयो रब्बुल आलमीन पांजे हबीब जे सदके शाल मूं गुनाहगार खे हक ऐं सच बयान करण जी रब करीम तौफीक नसीब फरमाए। उन खां बाद आप दुआ कजो त रब्बुल आला तवां असां सभिनी खे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में शाल हक ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी भी तौफीक अता फरमाए। प्यारा दोस्तों बुजुर्गो, सब खां अव्वल कुरान मजीद जी आयत करीमा जो तर्जुमो ॿुधो। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू जे पाक कलाम जो तर्जुमो ॿुधण खां बाद उन जो तफसीर ऐं तशरीह जेका अल्लाह ताला इन नाचीज़ खां चवराई अवां जे आॾो पेश करण जी कोशिश कंदुसि। रब्बुल आलमीन शल पांजे हबीब जे सदके तवां असां जी हाज़री क़बूल फरमाए। हाणे सभई अल्हम्दुलिल्लाह तमाम घणे तादाद में आयो मोहब्बत सां प्यार सां महबूब करीम जे मथां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो त मां तव्हां खे अल्लाह ताला जो कुरान शरीफ ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। नंगर त घणो हलियो आहे ऐं मिलियो बि ज़रूर हूंदो आहे। ऐं मथे वेठो आहियां अमी हेठि वेठा ॾिसां थो त ॿ आना सलात पढ़ो था, बाक़ी ख़ैर जा 14 आना चुप पिया। अलाए छो सभई पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अला यो हर्फ तंबीह जो आ, कंहिंखे होशियार करण जे लाइ। ये पाण सिंधी में चवंदा बाबा ख़बरदार थिजा, अॻे खे होशियार कबो आहे, तवज्जो ॾियारबो आहे। अल्लाह ताला जे पाक कलाम में इहो लफ़्ज़ इन्ही मतलब लायो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, अला ख़बरदार होशियार थिजो, हिन ॻाल्हि खे हंधाइजो, गौर सां ॿुधजो, कन लाटार न कजो, विसारे न छॾिजो। हिन जी वॾी अहमियत, ॻाल्हि जी वॾी अहमियत आहे। कहिड़ी ॻाल्हि आहे या अल्लाह छा फरमाना? अल्लाह ताला फरमाए तो, इन्न बेशक औलिया अल्लाह जेके भी अल्लाह पाक जा दोस्त हम, ला खौफुन अलैहिम उन्हनि जे मथां हिन दुनिया में कहीं किस्म जो को खौफ न आहे, वला हुम यहज़नून। ये अल्लाह पाक जल जलालुहु मन वालू जा दोस्त आखिरत में क़यामत जे दिहाड़े भी गमगीन को न थींदा। गाल थोड़ी आ, अल्लाह सी पंहिंजे दोस्तन जी तारीफ़ थो करे त अल्लाह जे दोस्तन खे हिन दुनिया में भी को खौफ कोन्हे, त अल्लाह जे दोस्तन खे आखिरत में भी को खौफ कोन्हे। मुंहिंजा मिठड़ा भाउ छो खौफ हुजेनि, छाजे करे हिन दुनिया में खौफ में गुज़ारण, ऐं छो भला आखिरत खां डजण। जन सारी जिंदगी पंहिंजे अल्लाह पाक जे इबादत में गुज़ारी, फरमा बरदारी में गुज़ारी, फराइज़ पूरा कयूं, वाजिबात पूरा कयूं, सुन्नतूं पूरियूं कयूं,
हुकूकुल्लाह ते पूरो पूरो मुंहिंजा प्यारा दोस्त अमल कयो त हुकूकुल इबाद भी पूरे तरीके सां अदा कयो। हिन जी सारी जिंदगी रब्बुल आलमीन जल जलालहु अमल वारू जे ज़िक्र ऐं फ़िक्र में गुज़री आहे। हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान। रब करीम जे ज़ात बाबरका जो वाइदो आहे त मुंहिंजा बाना तू मूंसां वफ़ादार थी त मां रब वरी तोसां वफ़ादार आहियां। तू जेकॾहिं मुंहिंजो थी ॾे त मां रब करीम तुंहिंजो आहियां। पोइ जंहिंजो रब आहे त तंहिंजो सभु आहे। वली जी निशानी आहे त फरमा बरदार हुजे। वली गुनाह न कंदो आहे। अल्लाह जा नबी मासूम हूंदा आहिनि पर अल्लाह जा वली वरी महफूज़ हूंदा आहिनि। अल्लाह ताला जे वलियन के अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात गुनाहन खां सगीरन खां कबीरन खां पाक कंदो आहे। ओए अल्लाह जा माना गुनाहन जे वेझा को न वेंदा आहिनि। अल्लाह ताला जी फर्मा बरदारी कंदा आहिनि। रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात जे अहकामात ते अमल कंदा आहिनि। जीअं मालिक चवंदो आहे तीअं कंदा आहिनि। हुन जी ज़िंदगीअ जो उथण वेहण खाइण पीअण हटाइण सभु कुझु ख़ुदा ताला जे दीन जे ख़ातिर हूंदो आहे। अल्लाह जे रसूल जे कानून जे तहत हूंदो आहे। पोइ जॾहिं सारी ज़िंदगी ख़ुदा पाक जे ना हुजे उनखे हिन दुनिया में छाजी ग़लती छाजी परेशानी। तो असांखे दुनिया में चोर जो भउ आहे धाड़ेर जो भउ आहे पुलिस जो भउ आहे वॾेरे जो भउ आहे दुख जी ग़लती आहे औलाद जे बीमारी जी ग़लती आहे ॼणी जवान थी वई आहे उनजे शादीअ जे ख़र्च परेशान कयो आहे घर टठो पियो आहे उनखे ठाहिणो आहे ढल ॾिनी आहे कर्ज़ हल पखार असांखे दुनिया जे गमल परेशान करे छॾियो आहे। पर अल्लाह पाक जा माना चवंदा हल त हिकु न रुसे हो तो घोरी माझ ॿियनि जी। बस वो हिकिड़ो राज़ी छा खां वञी छो तूं ॿेली पीही ॿियनि जो वठ कंजक करीम जी जग जो वाली जो वो सौखो हूंदो सोच जो इश्क अल्लाह जेको पंहिंजे मालिक खे राज़ी करे वाहिदुल क़हार वहदहु ला शरीक रब खे राज़ी करे तव्हां असांजो अक़ीदो ईमान आहे तव्हां अहले सुन्नत वल जमाअत सां ताल्लुक़ रखो था अल्लाह जे वलियन खे मञण वारा आहियो सालिहन नेकन ॿारनि जी अक़ीदत ऐं मुहबत रखण वारा हो अवां असां इन्ही अक़ीदे जा आहियूं त असांजो रब करीम बेमिसाल हुन जे ज़ात सां न को शरीक आहे न सिफ़ात में को शरीक आहे लम यलिद व लम यूलद हुन जो शान आहे ऐं सारी काइनात उन रब्बुल आलमीन जे क़ब्ज़े कुदरत में आहे जे नफ़ो आहे त बि ख़ुदा जे हथ में आहे जे नुक़सान आहे त बि ख़ुदा जे हथ में आहे जे ॾींदो त बि ख़ुदा ॾींदो जे न ॾींदो त बि ख़ुदा न ॾींदो जे हिदायत कंदो त बि ख़ुदा कंदो जे न कंदो त बि ख़ुदा कंदो रोज़ादा ख़ुदा जे ज़ात बाबरकात जे हथ में सभु कुझु आहे हाणे जॾहिं सभु कुझु उन्ही जे हथ में आहे वनी तो उन्हीं मौला जी दामन वठे। सुल्तान महमूद गज़नवी पंहिंजे वज़ीर अयाज़ सां वधीक प्यार कंदो हो ॿिया वज़ीर हसद कंदा हुआ चवंदा हुआ अयाज़ में छा आहे सुल्तान महमूद चवंदो त जेका शइ अयाज़ में आहे तव्हां में कान्हे सही असां 10-15 तुंहिंजा वॾा वॾा वज़ीर हुजे हाओ भली हुजो पर जेका हुन में खूबी आहे असां तव्हां में कान्हे सही ईअं वरी कीअं पाण फरमाईंदा को वक़्तु ईंदो तव्हांखे आज़माईंदो दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो कुझु महीननि खां बाद में बादशाह को ॻाल्हि विसाराए छॾी कुछ ॾींहंनि खां बाद में बादशाह को फरमायो सोन जा चांदीअ जा खज़ाननि मां खुर्ज़ीन भरियो सभिनी सोन चांदीअ जा खुर्ज़ीन भरिया घोड़नि ते रखायईं वज़ीरनि खे चई मुंहिंजे पुठियां हलो
अग्या बादशाह अयाज़ा ॿिया वज़ीर उहे घोड़नि जा खुर्ज़ीननि जा मोजादा सोन चांदी ऐं मोतियुनि जा भरियल मैदान में हाराई बाबा हिन जाइ ते हारे ढेर कयो काॾे सोन पियो आहे काॾे चांदी पई आहे काॾे हीरा पिया आहिनि वज़ीरनि खे बादशाह हुकुम थो फरमाए अॼु मां तव्हां ते राज़ी आहियां जंहिंखे जेतिरो खपे ओतिरो खणे मां हलां थो इहो सोन तव्हां जे हवाले हिन जो ईअं आदर कयो त जेके मूं जहिड़ा हा ओए सब वञी को सोन ते किरियो को चांदी ते को हीरन ते को लाल ते ऐं बादशाह उतां घोड़ो मोटाए पंहिंजे घर रवानो थियो जंहिंमहिल बादशाह ते रवानो थियो आहे त ॿिया सभु सोन चांदीअ ते अयाज़ बादशाह जे कढ लॻो वियो जंहिंमहिल मंज़िल मक़सूद ते वापसि पहुता सभु को खणी आयो कंहिं खमीस फाड़ाई कंहिं टोपी केराई कंहिं पटको लारायो कंहिंजी कांच खे लोॾो अची वियो छो त मोजादा छिक छिका थी पुछड़ा थी करे कुझु खणी आया सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो ॾे ख़बर तो घणो गॾु कयो तो घणो गॾु कयो सभु को ॿुधाईंदो पियो वियो अयाज़ खे चई तो त कुझु गॾु कोन कयो आहे हिननि हेतिरो गॾु कयो तो छो न खयो अयाज़ उथियो वञी बादशाह जे दामन खां वरतई सही हिननि खे सोन खपे मूंखे तूं खपी हे हीरन मोतियुनि लालनि जवाहरनि जे मथां किरी किना था मूंखे हिन जी ज़रूरत ई कान्हे का मूंखे इन खज़ाने जे मालिक जी ज़रूरत आहे हिननि खे खज़ानो खपे ॾोकड़ खपनि हीरा मोती जवाहर खपनि इहे तरी किरी बुछड़ा छा मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे मूंखे तुंहिंजी ज़रूरत आहे जॾहिं बादशाह मौजो आहे त सभु कुझु मौजो आहे सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो ओ वज़ीरो अवां पे चयो त तूं वधीक अयाज़ खे भाईंदो आहे उन में इहा ख़ूबी आहे जो अवां मूंखे झंग में अकेलो छॾियो मुंहिंजा दुश्मन बि हूंदा मुंहिंजा मंदा बि हूंदा मुंहिंजे मारण जे कॾ बि मां अकेलो जंगल में वञा पियो मुझे पुछिया तव्हां कोन आया अवां पेट जे मथां किरी पियो ही अयाज़ मुंहिंजे लाइ पोयां सिर घोर कयो हलियो आयो अॼु बि चवे थो खज़ाने जी ज़रूरत कान्हे का अॼु असांखे तो बादशाह जी ज़रूरत आहे इहा वफ़ादारी हिन में आहे तव्हां में कान्हे तंहिंजे करे मूंखे अयाज़ सभिनी खां वधीक प्यारो आहे औलिया अल्लाह जो मसलक बि इहो आहे त सॼे जान जी परवाह कान हूंदी आहे औलिया अल्लाह जे दिल में मोहब्बत हूंदी आहे त रब्बुल आलमीन जी हूंदी आहे हर मामले में वो पंहिंजे रब खे राज़ी करण जी कोशिश कंदा आहिनि असांजो रब राज़ी थी पवे बस जीअं ख़ुदा चवे तीअं कयो हो त ईअं चवंदा त जो दम गाफ़िल सो दम काफ़िर इंसान दम खणंदो आहे सुबुह खां शाम ताईं शाम खां सुबुह ताईं हकमत जा मालिक हकीम यूनान वारा चवंदा आहिनि त इंसानी ज़िंदगी जो असां तजुर्बो कयो आहे त 24 कलाकनि में इंसान रात ॾींहं में 24,000 मरतबा साह खणंदो घट वध थी सके तो थोरो घणो पर अंदाज़न एवरेज ही हुई सुबह का शाम ताईं शाम का सुबह ताईं 24,000 दफ़ा तो जो साह अचे भी तो वञे भी तो बुजुर्गाने दीन जो अक़ीदो आहे त जो दम गाफिल सो दम काफिर माना दम दम सां पंहिंजे रब खे यादि कंदा आहिनि हिकिड़ो दम बि रब करीम जी ज़ात बाबरकत सां ग़फ़लत जो न गुज़ारींदा आहिनि ऐं मुजाहिदा जेको रोज़ानो पंहिंजे मालिक खे 24,000 मरतबा यादि करे उनखे ख़ुदा ताला छो ख़ौफ़ ॾींदो अल्लाह ताला फरमाईंदो मुंहिंजा बाना तूं हिन दुनिया में बि बेख़ौफ़ आख़िरत में बि बेख़ौफ़ हूंदे दुरूद शरीफ पढ़ तो कितनी हदीस मुझे प्यारे हबीब जी बुधाया अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि सलात जो मज़मून हो ॾाढे पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम हबीबल करीमल की ज़ात बाबरकत इरशाद फरमाया अल्लाह जो कुरान शाहिदा यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिही व अबीहि व साहिबतिही
वबनी क़यामत जो ॾियारो थींदो इन ज़लज़लत अस्साअत शैउन अज़ीम तमाम वॾो ज़लज़ले जो ॾियारो हूंदो हदीसुनि में ईंदो आहे त सिज हेठि लही ईंदो ज़मीन सिज जे तपश जे करे तपी ॻाढ़ी थी वेंदी ट्रामे जहिड़ी हूंदी माण्हू नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदा पगर में पिया ॿुॾंदा कंहिंखे कुझु बि यादि कोन हूंदो भाउ भाउ खां धार पीउ पुट खां धार माउ धीअ खां धार रिश्ता वग़ैरह सभई टुटी वेंदा को कंहिंजो साथ कोन ॾींदो अहिड़े टाइम ते अल्लाह जे वलीअ जी हिकिड़ी जमात हूंदी जेके मैदान हशर खां ॿाहिरि बीठा हूंदा पाण में ख़ुशू पिया मल्हाईंदा हुनखे का परवाह कान हूंदी हिकिड़ो अल्लाह जो वली ॿियनि खे चवंदो यार इहो घोर छाजो आहे क़यामत जे मैदान में जेके माण्हू परेशान हूंदा न उन्हनि जे तरफ़ इशारो करे चवंदो इहो घोर छाजो आहे ॿिया चवंदा असांखे ज़मीन तपी ट्रामो थी वई आहे माण्हू पगर में ॿुॾी रहिया क़ुरान थो चवे त अज़ीज़ क़रीब मिट माइट हिक ॿिए खां बेज़ार पर ही छा चवनि असांखे ख़बर ई कान्हे हिकिड़े खे मोकिलींदा ॾिसी आहे छा आहे हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था हो रवानो थींदो मैदान हशर में वञी पुछंदो छा ॻाल्हि आहे के रुअंदा के चीखूं कंदा कुरान पाक में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त माण्हू परेशान हदीस पाक में नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था त माण्हू रोई रोई ॻोढ़ा ख़त्म थी वेंदा अखियुनि मां रत वहणु शुरू थी वेंदो ॻोढ़ा ख़त्म रत पई वञे अल्लाह जो मानो नी पुछंदो ॿियो ख़बर छा जी परेशानी आहे माण्हू चवंदा अजीब ॻाढ़ो माण्हू अजीब माण्हू तो ॾेखार तोखे ख़बर ई कान्हे ये कुरान कोन पढ़ियो थी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन यहां पढ़ियो जे अल्लाह ताला फरमायो आहे तुम्हारा रब मालिक है जज़ा सज़ा जे ॾियारे जो यानी क़यामत थींदी उन क़यामत जे ॾियारे जो मां रब मालिक आहियां उहो ॾियारो आहे जो रब जो ऐलान पियो थिए मनिल मुल्कल यौम अॼु कंहिंजी बादशाही आहे को बि वर्दी कोन थो ॾे अल्लाह ताला पाण थो चए लिल्लाहिल वाहिदिल क़हार अॼु बादशाही आहे त वाहिदुल क़हार जी बादशाही आहे सभु को माण्हू परेशान आहे पगर में ॿुॾी रहियो आहे इंसान उघाड़ा बीठा आहिनि सब के आमाल नामा हथर में मिली चुका है हे सजो जहान खुदा जे खौफ अजाब में परेशान आ तू केर जो चवी तो छा गाला तो के खबर ही गालेगा हां अब क़यामत आ हिसाब किताब आ पुछाणो आ हां सही ये पुछा करे वापस ईंदो अची पांजे दोस्तन के बुधाईंदो यार जो क़यामत जो ॾियारो आ माण्हू खां पुछाणो पियो थे वाह आमना जलालत ता कुर्बान वञा मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ओए औलिया अल्लाह जरी मालूमात थींदी त क़यामत आ पाण में छा चवंदा अल्लाह पंहिंजो इन्हनि सां छा वञे पाण सां त रब वाइदो करे छॾियो आहे त मुंहिंजी ॿारनि जी अहिड़ी बि जमात हूंदी जंहिंखां क़यामत जे ॾियारे मां हिसाब वठंदुसि ई कोन अल्लाह जो वाइदो आहे जन सां त पंहिंजनि ॿारनि खां मां हिसाब न वठंदुसि पोइ जन खां हिसाब न वठंदो अल्हम्दुलिल्लाह वा पंहिंजी जमात आहे जो अल्लाह ताला पाण खे हिकिड़े पासे करे छॾियो आहे औलिया अल्लाह जो इहो मक़ाम हूंदो जो सॼो जहान परेशान हूंदो पर क़यामत में बि परेशान कोन हूंदो छाजे करे इन्हीं जे करे त हिन दुनिया के सरकार फरमाइनि था दुनिया मज़रअतुल आखिरह हिय दुनिया आखिरत जी पोखा तिरल उणंदे पर शर्त अॻ में पोख त पोइ लुणंदे रोज़ादा सारियूं पोखींदे त सारियूं लुणंदे जूअर पोखींदे त जूअर लुणंदे कणक पोखींदे त कणक लुणंदे जेको फसल पोखियो हूंदी उन जो एवज़ वठंदे हबीबन फरमाया दुनिया मज़रअतुल आखिरह हिय दुनिया आखिरत जी पोखा ओ बाना जो कुझु ते पोखियो हूंदी उहो अॻिते तोखे फल मिलंदो पर जे हिन जाइ ते कणक पोखी थी त जव कोन मिलंदी जव पोखिया थी त कणक कोन मिलंदी तूरो पोखो थी त सारियूं कोन मिलंदी अहिड़े तरीक़े
तरीक़े सां जेकॾहिं हिन जहान में तो अल्लाह अल्लाह जे रसूल जी बेफ़रमानी कई आहे, नमाज़ूं क़ज़ा कयूं थी, रोज़ा क़ज़ा कया थी, हज क़ज़ा कया थी, आका नामदार जे सुन्नतुनि जो पुठीरो थियो आहे, चोरियूं कयूं थी, ज़िनाऊं कयूं थी, शराब पीता थी, हराम खोरी कई थी, ओड़े पाड़े वारनि जा घर भॻा थी, कंहिंजा ढगा चुराया थी, कंहिंजूं बकरियूं खयूं थी, त आख़िरत में चङाईअ जी उमेद न रखजांइ। अदा जेको पोखींदे सो लुणंदे हिन अल्लाह जे ईमाननि सारी ज़िंदगी ख़ुदा जे फर्मा बरदारी में गुज़ारी आहे, त रब तो फरमाए ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। उन मोहजन प्यारनि वलियनि खे न को हितड़े ख़ौफ़ आहे, न को आख़िरत में ख़ौफ़ हूंदो। वली आहे छा? अल्लाह जो दोस्त आहे के उन जे लाइ क़ुरान शरीफ़ तव्हांखे ॿुधायो, छो त अल्हम्दुलिल्लाह असांजे लाइ हर शइ क़ुरान में मौजूद आहे। ऐं सुन्नी मुसलमानो, तव्हांजो अक़ीदो, तव्हांजा एतिक़ाद, तव्हांजो मसलक बशर्ते जाहिलन वारो न हुजे, अहले सुन्नत व जमात जी अलामत वारो हुजे। उन जो अल्हम्दुलिल्लाह सबूत क़ुरान शरीफ़ में आहे। तीब काने वेठा अलाए कीअं हो स्टेज लाइ कीअं ठाही था, सॼी ख़ल्क़ बीठी आहे, तव्हांजे पोयां माण्हू परेशान आहिनि, महिरबानी करे साईं अली शाह बादशाह जो कसम थो वेही रहो, महिरबानी कयो सभई वेहो त ॿियनि खे बि सुकून थिए, मूंखे बि ॻाल्हाइण में लुत्फ़ अचे। ईअं बीठा हो, ख़बर न आहे मुंहिंजे ख़्याल में कमरा था भॼो पियो। दुरूद मुंहिंजे हबीब ते हिकिड़ो दफ़ो मुहब्बत सां बुलंद आवाज़, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। अबा वेहो, मेरी मेहरबानी कयो वेहो, जो जाते आसो ताते जाए बची वेही रहे, सुकून सां वेही अल्लाह अल्लाह जे रसूल जो ॻाल्हियूं ॿुधो, क़ुरान पाक ॿुधो, पंहिंजो अंदर ठारियो, मेहरबानी करे को भी पिए न, सभई वेही रहो। दुरूद मुझे साईं ते वरी ॿियो दफ़ो, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। अवा बुधो, अल्लाह ताला फरमाए तो अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। खबरदार, अल्लाह जे वलियन ते न को हिकड़े खौफ आ, न को आखिरत में गमगीन थींदा। वे वली आहिनि कहिड़ा? उन जे लाइ अल्लाह ताला जो क़ुरान सां मुस्तक़िल फरमाए तो अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून। ईमान वारनि जी निशानी, वलियनि जी निशानी, अल्लाह पाक पंहिंजे माननि जी निशानी ॿुधाई, अल्लज़ीना आमनू, जेके ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून आहिनि। उहे केर हन? अल्लाह ताला फरमाए तो अल्लज़ीना है उहे हन आमनू, जंहिंखे मां अल्लाह ईमान नसीब फरमायो आहे, व कानू यत्तकून, जेके तक़वा जा साहिब हुआ, परहेज़गार हुआ, अल्लाह जो खौफ कंदा हुआ, नमाज़ी हुआ, ज़ाकिर बाना हुआ, हराम खां भॻल हुआ, नेकीअ जे तरफ़ राग़िब हुआ, पाण बि चङाई कंदा हुआ, ॿियनि खे बि चङाईअ जो हुकुम ॾींदा हुआ। या अल्लाह ताला वलियनि जी निशानी ॿुधाई आहे। वली चइबो ई उनखे आहे जेको अल्लाह अल्लाह जे रसूल जो फर्मा बरदार हुजे। आहे बेफ़रमान वली चइबो। हिकिड़ो मसइलो तव्हांखे ॿुधाए छॾियां त विलायत इनाम छा आहे बाबा? ज़ोर सां चओ, इनाम। ऐं इनाम तॾहिं मिलंदो आहे, तव्हां बि ॾिसो न, इनाम ॾींदा हो, अबाही पहिरें दर्जे में पहिरों नंबर पास थियो आहे, हिनखे इनाम माना कंहिं न कंहिं नेकीअ खां पोइ, कंहिं तरक़ीअ खां पोइ इनाम मिलंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात विलायत जो इनाम बि पंहिंजनि उन्हनि पाण खे ॾींदो आहे जेके उन इनाम जा मुस्तहिक़ हक़दार हूंदा आहिनि। ऐं मुस्तहिक़ हक़दार केर थींदा आहिनि? उहे थींदा आहिनि जेके अल्लाह अल्लाह जे रसूल जा फर्मा बरदार हूंदा। फर्मा बरदारी शर्त आहे। बेनमाज़ी हूंदो इनाम कोन मिलंदो, ॾाढ़ी कूड़ींदो इनाम कोन मिलंदो, रोज़ा न रखंदो इनाम कोन मिलंदो,
चंगो भलो दुरुस्ता रोज़न जे वेठो ही नथो वने इनाम जो हकदार कोन थींदो अल्लाह ताला दौलत करणी तस ज़कात नथो अदा करे हज नथो करे इनाम कोन मिलंदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो माना जेका शय मुंह तोखे ॾिनी आ उहा तू मां अल्लाह जे राह में कुर्बान कर मुझे चवण ते तू हल तुम्हारा रब करीम तो जे लाइ सॼो जहान आसान करे छॾे कुरान पाक में अल्लाह ताला फरमाया इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मोमिनन सां वापार कयो आ या अल्लाह केड़ो तो पंहिंजे मानन सां वापार करी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मां पंहिंजे मोमिनन मानन खां माल भी वठां थो त जान भी वठां थो माल भी अल्लाह जे राह में ॾियो पांजी जान भी अल्लाह जे राह में कुर्बान कयो माल जो मतलब छा त जेके फर्ज हन माल ते उहे अदा कयो जान जो मतलब छा अल्लाह ताला जी इबादत कयो या इलाहुल आलमीन तो बानन खां माल वरतो तो बानन खां जान वरती जेका शय खरीद कबिया उन जे एवज़ में कुछ डिबो आ तो पंहिंजे मानन खां माल भी वरतो त मानन खां जान भी वरती पर दीन छा थो अल्लाह ताला फरमाए थो बे अन्न लहुमुल जन्नह बानन मुखे माल ॾिनो मां अल्लाह पाक जी ज़ात पंहिंजनि बानन खे जन्नत जो मालिक करे छॾियो सस्तो सौदो आहे तो फानी शय ॾिनी जेका फना थियण वारी शय आ बाकी रहण वारी नाहे तो ॾिठो हूंदो हज़ारे माण्हू करोड़पति हूंदा आहिनि पर ज़माने जो अहिड़ो इनकलाबी दुआ जो पिनण जहिड़ा थी वेंदा के अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके ग़रीब मिस्कीन पेनू हूंदा आहिनि पर कुछ अरसे खां बाद अल्लाह ताला के वक्त भाग लगाईंदा जो लखपति करोड़पति थी वेंदा आहिनि इहा शय बेवफा शय आहे हाणे तोखो खुदा बेवफा शय वरती माल वरतई जान वरतई रब जे रज़ा में तो माल भी ॾिनो जान भी ॾिनी अल्लाह ताला फरमाए तो मां तोखे वरी जन्नत थो ॾियां जो खालिदीन फीहा अबदा जंहिंमें हमेशा हमेशा हो जन्नत जा इनाम छा आहिनि ला ऐनुन रअत वला उज़ुनुन समिअत वला ख़तर बिक़ल्ब बशर औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर करीम फरमाइन था उहा जन्नत इहा है एड़ू तोखे उते नेमतूं मिलंदियूं जो तुझे अख न ॾिठियूं न कंहिं कन ॿुधियूं न तुझे दिल में कॾहिं को ख्वाब ख़ाल भी वियो एड़ियूं एड़ियूं नेमतूं अल्लाह ताला पंहिंजे ॿारनि खे जन्नत में ॾींदो जो इंसान जे ख़्याल ख्वाब में भी अहिड़ियूं नेमतूं कोन हुजो जंहिंमें सारी जिंदगी तू गुजारी दे पोड़ो कोन थी किरोड़े अरबे पद में साल रहदे तोखे पोड़ा पका न थींदी उञ तोखे न लगदी भुख तोखे न लगदी पेट में सूर तोखे कोन पवंदो सॼो ॾींहुं जन्नत जूं नेमतूं खाईंदे काकूस पेशाब कोन थींदो ओ बासी न ईंदई मथे में सूर कोन पवंदी पघर कोन ईंदी जिस्म ते कपड़ा मेरा कोन थींदई लहुम मा यशाऊन इंद रब्बिहिम रब तो जेको घुरंदो ईंदे सो ॾींदो वींदो सा ये सब नेमतूं अल्लाह जो चओ सुभान अल्लाह ये कॾहिं तू मिलल तरी तू अल्लाह सां सौदो कर अल्लाह सां सौदो कीअं कर जो तू फानी शय दे त बका वारी शय तोखे खुदा ताला ता फरमाए हाणे जनबान पंहिंजे मालिक सां वापार कयो अल्लाह ताला जे ज़ात सां राज़ी रहिया रब जे अहकामात ते हलिया पंहिंजे मालिक जीअं चयो तीअं कंदा रहिया त नतीजो निकितो जो मुंहिंजा अदा उनखे खुदा ताला वलियनि जी लिस्ट में शामिल फरमाए छॾियो असांजे मुल्क में नमाज आहे कान गोठन जा गोठ मस्जिदूं गैराबाद लॻियूं पयूं बाग नथी अचे मस्जिद में वञ त ख़ुदा जो कसम आहे 2-3 इंच मिट्टी चढ़ी पई आहे मस्जिद वरी छा चवंदई नमाज ते अचे अफ़सोस जो मक़ाम आहे ओ मुंहिंजा बिछड़ा भावदीद मुझे हबीब करीम फरमायो मा यज़ाल अब्दी यतक़र्रबु इलैया बिल नवाफिल औलिया अल्लाह जे शान में अल्लाह जो फरमाना कुदसी हदीस पाक मुझे मदीने वाले मीर बुधाइया अल्लाह ताला जो हबीब फरमाए तो रब चवंदो आ फर्ज तबी गाला पर मोजन वलियन खां नफल भी कदा कोन थींदो नमाज में ना है बाकी शामे ढगन जे गो भजन रिछ कुत्ते जे वेड़ में
कोकड़ी थी दे उनमें फायदो नमाज में ना है। अरे मां तो का पूछा तो सच बुधा जा तो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाजी हो या बेनमाजी। हाय हाय हबीब नमाज सा एतरो तो शौक तो करे जो नमाज जेला भी मुझे हबीब जा पे रसूल जी सा पवन मोमिन जी मां आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा चवे थी या रसूल अल्लाह अल्लाह पाक दा तवा जो शान वजो कयो आ अल्लाह पाक दी ज़ात का बरकत तवा के इमामुल अंबिया बनायो आ सय्यदुल अंबिया आखिर वारो नबी क़यामत ताईं नबी अवा जो एडो शान आ एतरो छोथा भी हो जो अवा जा पे रसूल जी था पवन मुस्तफा फरमान था आमना ऐ प्यारी आयशा तो के खबर ना है तो के मां मोहम्मद करीम बुधाया अगे नबीयन के अल्लाह ताला बट्टे बट्टे नबी गले गले गोठ में मोकली दो हो दोस्त इला काफत लिन्नास मुसावालिया वड़ गया जो मुके अल्लाह सजे जहान जो नबी करे मोकलियो अल्लाह ताला जा गया नबी नमाज पढ़दा हा तब मस्जिद में पढ़दा हा या काठ जी मस्जिद खड़ी उठते लॾे हलदा हा वो जह जाए ते नमाज जो टाइम थींदो हो तो उठ तो काठ जी ठहल मस्जिद लाहे तख्ता जोड़े पो उन में नमाज पढ़दा पो थींदी पर तोखे खबर आ रब करीम जी ज़ात बाबरकात मां मोहम्मद ते वड़ गया जो सॼी रूह ज़मीन मुंहिंजे लाइ मस्जिद करे छॾे। मां जाते नमाज पढ़ा कबूल मुझो उम्मती जाते पढ़े बनिया में पढ़े खेड़िया में पढ़े जमीन ते पढ़े बन्ने ते पढ़े वारिया में पढ़े जाते पढ़े साफ सुथरी जाए ते पढ़े अल्लाह पाक जी ज़ात का बरकत मुझे मथा करम कया जो रब करीम सजी रूह जमीन मां मोहम्मद करीम ला मस्जिद बनाए छड़े। ओ आयशा सिद्दीका तो के खबर अगे नबी जे मथा गनीमत जो माल हराम हुंदो हो जंग कंदा हा काफर जो माल थींदो हो अल्लाह जा नबी उनखे गॾु कंदा हा गॾु ॾेई उनखे साड़े छॾींदा हा ओ ख़त्म थी वेंदो हो खाइण उनखे हलाल न हो मुते मालिक करम कया जेकॾहिं कुफारन सां लड़ाईअ जे दौरान जेको माल अचे सो मोहम्मद करीम जे लाइ ऐं मुस्तफा जे उम्मत लाइ अल्लाह हलाल करे छॾियो। तो के याद खबर हुजण खबे अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। बरकत वारी ज़ात अल्लाह पाक जी जे नाज़िल कयो आ कुरान पांजे महबूब मोहम्मद करीम जे मथा लियकून लिल आलमीन नज़ीरा ताक सजे जहान वारन जे ला मोहम्मद मुस्तफा नज़ीर एकड़े सहाबी के नबी से फरमायो उनके बड़े तजस्सुस घणो हुंदो पाण फरमाइन था तो मुखा फलाणो सवाल कयो कि हाओ क़िबला केड़ो सवाल हो उन नबी करीम खां पुछो तो या रसूल अल्लाह अल्लाह तबारक व तआला जे कुरान में अल्लाह ताला 7 ज़मीनन जो जिक्र कयो घणन ज़मीनन जो सही 7 आसमानन जो आई 7 सही त कावड़ जी गाला नहीं बोलदा कावड़ हम देर कराई अब थका हो तो बस क्या बुधंदो न तो बुधंदो तो मुसा गालाणो पड़दो हा ऐ न जी वर्दी दींदो तो पो मां हलंदुस न त खैर अल्लाह पाक 7 ज़मीन पैदा कयूं ऐं 7 ॾाढे सभई चो उन सहाबी मुझे हबीब करीम जी ज़ात बाबरकात का पुछो या रसूल अल्लाह अल्लाह ताला 7 ज़मीनूं 7 आसमान पैदा फरमाया हां पाण फरमाइन था मुझा हबीब करीम भला ॾियो ख़बरन ज़मीनुनि में मथी जेका ज़मीन आ उते त तव्हां जी उम्मत आ पर ज़मीनन जे अंदर जेका मखलूक आ उते बि तव्हां जी नबूवत आहे या न। पाण करीम फरमाइन था तो 7 ज़मीनन जी गाल कया 7 आसमानन जी गाल कया अल्लाह ताला फरमाए तो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। रब करीम मुखे सभनी जहानन जो नबी बनायो आ
आलमीन मा मुराद 18000 जहान हे त 7 ज़मीन 7 आसमान ये त 14 जहान था फरमा मोहम्मद करीम जे उम्मत में अल्लाह ताला जी जात बाबरकात 24,000 जहान मुंहिंजा उम्मती बनाए छॾिया घणा हज़ार जहान अच्छा हेॾी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां 18,000 जहान आलमन सगोरन पंहिंजे तहक़ीक़ मुताबिक़ पंहिंजे इल्म जे ज़ोर ते ॿुधाया आहिनि पर अञा अल्लाह जे इल्म में न घणा जागो था निंड अथव ये मौलविन आलमन मुहक़्क़िक़न पंहिंजे इल्मी तहक़ीक़ मुताबिक़ ॿुधायो आहे त 18,000 जहान पर हकीकत में अल्लाह ताला जो इल्म अञा वॾो आहे इन खां घणा महबूब फरमाए तू 7 ज़मीननि जी ॻाल्हि थो करी हा 7 आसमाननि जी हा क़िबला पाण फरमाइनि था त मां त लिल आलमीन नज़ीरा सभिनी 18,000 जहान जो नबी आहियां ऐं मुंहिंजा सहाबी हिकिड़ो वक़्तु ईंदो तो हिकिड़ी जाइ ते वेंदे तोखे हिकिड़ी उठनि जी कतार नज़र ईंदी उन उठनि जे कतार वारे सां हिकिड़े सां ॻाल्हाए हिकिड़ो उठ ॿाहिरि कतार खां कढी उन जे मथां पेटियूं हूंदियूं उन पेटनि खे खोले उन में जहान जो नज़ारो ॾिसां तोखे उन जाइ ते बि ख़बर पवंदी त मां मोहम्मद किथे किथे जो नबी आया या रसूल या मुझे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॻाल्हि करे छड़ी सहाबी के तजस्सुस रहियो सोचींदो रहियो वो वक्त लाए कॾहिं ईंदो अलाए कहिड़ी ॻाल्हि ईंदी हिकिड़े ॾियारे इत्तिफ़ाक़ सां कनि सालनि खां बाद में अकेलो वञे पियो मुंहिंजा प्यारा दोस्त पहाड़ जो इलाइक़ो आहे उन पहाड़ जे इलाइक़े में वञे त दग सां उठनि जी कतार पई वञे अॻिते निहारे त न अॻ जी ख़बर न पोइते निहारे त पुछड़ीअ जी ख़बर 100 उठ 200 उठ 400 उठ नेठ पुछड़ी ज़ाहिर थी अॻिते भी ख़बर पई पोइते भी ख़बर पई पर पी रहियो कलाकनि जा कलाक बीठो आहे कतार हले पई मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हिन खे लॻो अॻ जी ख़बर आहे न को पुछड़ी जी ख़बर आहे दिलि में सोचई त सही हिन कतार मां हिकिड़ो उठ खोलियां उठ खे खोले ॿाहिरि कढी कतार जारी कयां उठ खे वेहारियां उठ जे मथां के काठ जूं पेतियूं आहिनि उन पेतियुनि खे खोले ॾिसां त आख़िर में कहिड़ो सामान आहे मुंहिंजा भाउ अज़ीज़ दोस्त हिकिड़ो उठ कतार मां छिनी धार करे वरी उठनि जी कतार पाण में गॾे रवानो करे छॾियईं हुन उठ खे वेहारे त जेके पेतियूं हुन पेतियुनि खे ताला हर हिक ताले सां चाबी गॾु लॻी पई आहे हिकिड़ी पेतीअ खे तालो खोलण जे लाइ चाबी जो दरवाज़ो खोली उठ वेठो पेटी जो खोले त पेटीअ जे अंदरि आना हुजनि आना कुकड़ जा हिकिड़ी पेटी में हज़ारनि जे तादाद में आना ओ मुसलमान भाउ अज़ीज़ पर अजीब क़िस्म जो आनो हुजे अजीब क़िस्म जो आनो हुजे तो वारे मुंह वारे ज़माने वारो आनो नाहे आने जो भी नमूनो पेतीअ जहिड़ो हुजे उनखे भी तालो लॻो पियो हुजे ताले सां चाबी लॻी पई हुजे हैरत में अची वियो सोच में पइजी वियो पेतीअ मां नंढड़ो आनो कढी तालो हुनजो खोले ताले खोल खां बाद में मुजादा अजीब इंसान के हैरत नजर आई आहे हबीब जे सहाबीअ खे हैरत लगी वई आहे तालो जो खुलियो त न आनो न पेती न उठ हिकिड़ो हिन जहान जहिड़ो जहान लॻो पियो जंहिंमें दरख्त पिया नज़र अचनि पहाड़ पिया नज़र अचनि ज़मीन पई नज़र अचे माण्हू पिया नज़र अचनि बाग पिया नज़र अचनि दड़ा पिया नज़र अचनि मुल्क पियो नज़र अचे हर क़िस्म जो जीअं दुनिया जे तख़्ते ते मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ निज़ाम आहे अहिड़ो निज़ाम हिनखे नज़र पियो अचे हैरत में अची वियो आहे अंदरि हलंदो वञे हिन पंहिंजे पर में हिकिड़ो महल कयो आहे ॿ महल कया आहिनि टे महल कया आहिनि हलंदे परे खां हिनखे हिकिड़ो ॻोठ नज़र आयो आहे उन ॻोठ ते जो पहुतो आहे मुजादा परे खाइण खे हिकिड़ी मस्जिद नज़र आई आहे मस्जिद जे तरफ़ काए वियो आहे ॾिसां वञी छा नज़ारो आहे उन मस्जिद में वञे त सुभान अल्लाह करा भरिया पिया आहिनि टांकियूं भरियूं पयूं आहिनि पाणीअ जो निज़ाम आहे मस्जिद ठंडी फूकी पई आहे अंदरि मस्जिद में 100-200 शागिर्द वेठा आहिनि हिकिड़ो नूरानी चेहरे सां सुहिणी सूरत वारो जवान वेठो आहे जेको क़ुरान वेठो पढ़ाए चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह ही भर में वेही तो चवे अस्सलाम अलैकुम हिन जो अस्सलाम अलैकुम जो तो हु जो पढ़ाइण वारो वालेकुम सलाम ही सलाम तो मोहम्मद करीम जे उम्मत जे सहाबीअ जो आहे
दोस्तों अजीजो उन चो अदा तो की सुञातो जी अदा मूंखे ख़बर आहे ख़बर छा ॻाल्हि आहे चई यार अॼो के ॾींहं लाइ सिकुस पे मां रब करीम जी दरबार में दुआ घुरी या इलाहुल आलमीन रोजा ॾींहं पूरा न कजां रोजा ॾींहं उन ॾींहं पूरा कजां जॾहिं मां मरां त मुंहिंजो जनाज़ो मुहम्मद मीर जो सहाबी पढ़ाए यार मुझी दुआ कबूल किया अज मुझे मरण जो ॾियारो आहे मां तोखे वसीयत थो कयां मां जॾहिं गुज़ारे वञा त मूंखे गुस्ल बि ॾियाराइजां मूंखे दफ़न बि कराइजां मुंहिंजो जनाज़ो बि पढ़ाइजां अबा तूं केरु आहे तूं जिन आहे तूं भूत आहे केरु आहे जे तो न को जिन आया न को भूत आया तो जहिड़ो इंसान आया भला ॾे ख़बर तो कीअं दुआ घुरी तोखे कीअं ख़बर पई कि अल्लाह पाक क़ुरान महबूब ते नाज़िल कयो आहे तबारकल्लज़ी नज़्ज़ल الفرقان على عبده ليكون للعالمين نذيرا مصطفى सभिनी जान जो नज़ीरा हिकिड़ो जहान हो आ जाते मुस्तफा आयो आ ओ 70 ज़मीननि वारो जहान आ ओ भितर वारो जहान सर्बो आ पर अदा तू असांजे मुल्क ते अलाए की आयो आ असां वारो जहान आने वारो जहान सर्बो आ हिते बि किरोड़े मुहम्मद करीम जा उम्मती आहिनि पर मां दुआ घुरी मौला अॻे न मरां जॾहिं मरां त मुहम्मद मीर जो सहाबी जनाज़ो बनाए अज मुझी दुआ कबूल थी आ तोखे अल्लाह मोकिलियो आ भितर वारे जहान मां आने वारे जहान में अला की आयो आ हबीबल करीम जे प्यारे महबूब करीम जा सहाबी हाणे यार पंहिंजी मोकिलणी आ मुझी सॼी ज़िंदगी क़ुरान पढ़ाईंदे गुज़री आ हाणे असांजे आख़िरी नबी जा सहाबी मां हलाए तो पारत हुजे मुंहिंजो जनाज़ो पढ़ाए आनो हेतिरो थींदो आहे नंढड़ा थवला जाग एतरो उठ में 4-5 आना खणी वञे पर तालो खुलो तो जहान आ अला कीअं जहान आ कंहिंखे ख़बर आहे कि अल्लाह खे ख़बर आहे बि अल्लाह जे रसूल ओ मुझा मिठड़ा भाव अज़ीज़ रब करीम जे फज़लो करम सां उन शख्स जो ठीक आ ओ मुझा दा पोती ताणे सुनी पियो दम परवाज़ दियो अन जा अज़ीज़ आया गुस्ल ॾियो कफन पारायो जमल जनाज़े जो टाइम आयो त हिन जनाज़ो पढ़ायो आ हिन खे दफन कराए पंहिंजे रस्ते सां वापस आयो आ ॿाहिरि आयो मुझा दा जई दंग सां आयो उनी जाज के जीअं जो पहुचे त न को मुल्क आ न को जहान आ सागी पेटी आ सागो उठ वेठो उन आने के वरी बंद करे तालो सागी जाए जणी पेटी में विधई पेटी जो तालो बंद करे उठ ते रखी वरी हुन कतार में गडे मुजादा हैरान थी मोती हबीबल करीम जी दरबार में आयो परे खां परेशान पियो अचे मुस्तफा खिले सभई जो सुभान अल्लाह ही हैरत में अचे पियो वो ज्यादा दिल में सोचे तका हबीब के वनी नई गाल बुधाया नओ मसलो बुधाया एड़ी गाल बुधाया जेका महबूब करीम जी ने का ॾिठल हुजे न का ॿुधल हुजे पाजे पर में सोची दो इंसानी फितरत अचे पियो हबीब जे वेझो आयो आ मुस्तफा करीम फरमायो दे खबर छा ॾिठी अर्ज कई या रसूल अल्लाह ओ गुजर ठो समझो को बुधाईंदुस त एतबार को न कंदा पाण फरमाइनि था एतबार कन या न कन मां तो जो शायद वेठो आहियां ऐं फलाणा तो मूंखां सवाल कयो हो त तव्हांजी उम्मत जा फर्द रुगो ज़मीन ते आहिनि या 7 आसमाननि में बि आहिनि ऐं 7 ज़मीनुनि में बि आहिनि मां तोखे ॿुधायो हो त मुंहिंजे उम्मत जा जहान घणा आहिनि अल्लाह ताला लिल आलमीन नज़ीरा सभिनी जहाननि जे लाइ मूंखे नज़ीर बणाए मोकिलियो आहे हाणे ॾे ख़बर तूं उठनि जी कतार ॾिठी हिकिड़ो उठ खोली उन जी पेटी कढई उन में हज़ारे आना हिकिड़ो आनो खोले जहान ॾिठी उते वञी हिकिड़े सालिया बाने जी जनाज़े जी नमाज़ पढ़ी वापसि आयो आहे अर्ज़ कई हाओ या रसूल अल्लाह पाण फरमाइनि था हिकिड़ो आनो खोलियो थी इहा कतार पहिरे ॾींहुं हली आहे क़यामत ताईं हलंदी न हुनजो अव्वलान आख़िरा इन्ही हर हिक पेटीअ में किरोड़े आना उन किरोड़नि आननि में किरोड़े जहान ये सभई मां मुहम्मद करीम जा उम्मती आहिनि तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन
नदीरा। अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो आ त हबीब सबरी जहान जेला नबी बन जी आयो आ, नज़ीर बन जी आयो आ। ओ आशा सिद्दीका तू मुखे थी चवी तमा एतरी नमाज न पढ़ा पैर न सुजाया, कादर मुते एडा करम कया अफलम अकुन अब्दन शकूरा। छापो अञा भी मां पांजे रब जो शुक्रगुजार न थिया। मां मोहम्मद जी दिल चौंदी आ त सारी रात रब जी इबादत भी रब तो फरमाया अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला। ऐ मुजा हबीब तोखे तो शौक़ा तोखे तो ख्याला तमाम पांजे रब जी इबादत सारी रात भी ही कया, पर तो जो सॼी रात बीहण मुखे पसंद ना है। कुमिल लैला इल्ला कलीला, रात जो भली जागो पर सॼी रात न जागो, कुछ निंड भी कर, सुकून भी कर, आराम भी कर, तो जो घणो बीहण तुझा पैर सुजान तू पांजे तरफ खां अल्लाह जे शुक्रिये में त जागी थो, पर मुखे इहा तुझी तकलीफ बर्दाश्त कान थी थे। और मुंहिंजा प्यारा दोस्त अंदाज़ो लगा जे आमना जो लाल जो एडो वडो शान ऐं एडे वडे शान वारो हबीब भी नमाज फिटी नथो करे त तू केर थींदो आ जो नमाज खां पुठीरो थी। अल्लाह शल तवा असां खे नमाज़ी बणाए चवामीन, ॾाढे चवामीन। फिस्सलात कुर्रतुल ऐनैय, मुंहिंजो हबीब फरमाईंदो आहे तमाम मोहम्मद मुस्तफा सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाइनि था त मुंहिंजो नमाज़ में अखियूं ठरदियूं। अखियूं ये चइबो आहे यार फलाणो दोस्त आयो अखियूं ठरी, यार पीर साहब आयो फलाणो मुर्शिद साईं अखियूं ठरी, फलाणी जगह ते वियासीं यार अखियूं ठरी थियूं। मुंहिंजा दोस्त मुस्तफा फरमाइनि था जहान वारो तव्हां जूं अखियूं छा में ठरनि, पोइ तव्हां खे ख़बर मां मोहम्मद जूं नमाज़ में अखियूं ठरनि। पाण फरमाईंदा कंहिं क़िस्म जी का कॾहिं गर्दी थींदी आहे, का परेशानी थींदी आहे, वो मसइलो हल न थींदो आहे त मां ताज़ो वज़ू कंदो आहियां, ताज़ो वज़ू करे 2 रकात नमाज़ पढ़ी दुआ घुरंदो आहियां, मुंहिंजो मसइलो हल थी वेंदो। ओ मुंहिंजा भाउ औलिया अल्लाह नमाज़ी हा, ऐं जेको बेनमाज़ी हूंदो त वली न थी। मता तूं भाई त साईं या भंग जो कोॾो हिकु साही थो पी वञे सो वली हुई न न साईं वेठो हो भंग घोटूं वरी माण्हू जा ॾंडा, साईं जो ॾाॾो जो आयो ॾिठई ॾाॾे खे त मथो खणी ॾेसि पोथी, ॾाॾे चयो बाबा छा हे छा थो करे, ॾाॾा खीर खणी जो खोले त भंग मखी या साईं जी करामत। अब भंगी बि कॾहिं करामत वारो थियो, ॾाढे त गला भंग पीअण वारे खे छा चइबो भंगी, चओ छा चवंदो तोखे को भंगी चवे ॾिसां थो लॻे इनाम ॾे हार पारा वस पुॼई त हुनखे मोचड़ा हणंदे मूंखे भंगी थो चवी, उन भंगीअ खे विलायत कान मिलंदी, बेनसीबा हो बेनमाज़ी कॾहिं बि वली नथो थी सघे। बेटा साहब चवंदो आहे हर दम तन हर नाम धोन निहारी धोतिया मन न गजाऊं मीम सां कूड़ा कन कलाम, हाणे बिना मोहम्मद जाम कम न ईंदो को पियो। छा बि खणी कर कुझु बि खणी कर वस कर जेसी ते रसूलुल्लाह जो उथण रसूलुल्लाह जे तरीक़े ते, वेहण रसूलुल्लाह जे तरीक़े ते, सुम्हण रसूलुल्लाह जे तरीक़े ते, खाइण पीअण रसूलुल्लाह जे तरीक़े, सूरत हुनजी रसूलुल्लाह जे तरीक़े वारी, लिबास हुन जो हबीबल करीमन जे तरीक़े वारो। अल्लाह ताला फरमाईंदो आहे इन कुलकुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। जे करे तव्हां खे अल्लाह जे रज़ा जी ज़रूरत आहे त
ताबेदारी कयो मुझे मिठड़े महबूब मोहम्मद मुस्तफा जी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नबी करीम जे ताबेदारी जे करे तवां सां मोहब्बत भी कंदो अवां जा गुनाह भी माफ़ फरमाए छॾींदो खुदा पाक जो कसम खिलाफे पैगंबर कसे रह गुज़ीद हर किस्म मंज़िल न ख्वाहत रसीद रसूलुल्लाह जे तरीके के फिटो करे जेको भी बार विंदो खुदा जो कसम कदहीं भी वली को न थींदो मंज़िल ते को न पहुंचदो मंज़िल ते उहो पहुंचदो जेको आमना जे लाल जी दामन वठंदो पीरा न पीर के मञींदा हो सही अली शाह बगदादी कंहिंजो बचड़ो आहे जो होसे आज़म ॾाढे जो कंहिंजो बचड़ो आहे ज़ोर सां चओ गौस आज़म कंहिंजो बचड़ो आहे शेर खुदा चओ सुभान अल्लाह मुझे हबीब करीम जे आल में शामिल छाजे ला हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह बिन सिलसिलन सां ॾाॾे जे सिलसिले सां हसनी नाने जे सिलसिले सां हुसैनी ॾाॾा मोहन जो हसनिया तन्ना नगोहन जो हुसैनिया ये चेबो आहे सिंधीअ में तानीअ पेटे पट अॼुकल्ह त मुंहिंजा सोना न को आॾाणा रहिया न को तानी पेटे जी तोखे ख़बर पई कारखाननि में पिया कपिड़ा लायलपुर मो ठही अचनि पिया पायूं हिते जेके पंहिंजे मुल्क जा हूंदा हिकिड़ी हूंदी आहे तानी ॿियो हूंदो आहे पेटो मुंहिंजा हिकिड़ा धागा हीअ सॼा लंबा वेंदा आहिनि इनखे तानी चवंदा आहिनि ॿियो वरी जेको हीअं वाल जे हिसाब सां धागो हलंदो आहे इनखे पेटो चइबो आहे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हिकिड़ो धागो रेशमी हुंदो आहे हिकिड़ो सोटी हुंदो आहे हिकिड़ो सादो हुंदो आहे हिकिड़ो ऊंचो हुंदो आहे पर तानी पेटे पट्टो न के चइबो आहे जंहिंजो ही धागो भई पट्टो ई पट्टो हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला जो तानीअ पेटे पक तहां के भी शायद काने जेके गौसे पाक के मनो था सभई चओ गौसल आज़म तानीअ पेटे सच्चो सैयदा आले नबिया मुझा प्यारा दो तो शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी औलाद मुझे महबूब मोहम्मद करीम जो बचड़ो अल्लाह पाक नबी करीम के इरशाद फरमायो इन्ना आतैना कल कौसर मां हिकिड़ो हाणे तफ़सीर आंदो कराची में उन तफ़सीर जी ॾाढी मोहब्बत हुई कशिश हुई कोन पे मिलियो न ठाणे मिलियो 22 जिल्दनि में मां जरी आयत खोली इन्ना आतैना कल कौसर इन जे लाइ लिखे तो मशहूर माना आहे त तोखे असां कौसर नसीब कयो आहे हौज़ कौसर पर हकीकी माना हिन जी इहा आहे हे सूरत तॾहिं लथी जॾहिं हबीब जो फर्ज़ंद हज़रत इब्राहिम गुज़ारे वियो हो वो इब्राहिम जो गुज़ारे वियो बच्चा अॻु में भी गुज़ारे विया आख़िरी इब्राहिम भी गुज़ारे वियो त काफ़र ताना पिया हणनि त मुहम्मद जी पीढ़ी ख़त्म सुभान अल्लाह समझो तो सही मां समझा तो पढ़ाई था नथो हणो समझो तो सुभान अल्लाह न कभी ना छा चेबो नऊज़ बिल्लाह या अल्लाह बना हबीब अल करीम की ज़ात बाबरकात है ताना है त तुंहिंजी पीढ़ी ख़त्म थी वई आहे जो आख़िरी पुट बि तुंहिंजो गुज़ारे वियो हबीब करीम खे दुख थी पियो अल्लाह ताला फरमायो दुख न कर इन्ना आतैना कल कौसर ऐ मुंहिंजा मोहम्मद मां रब करीम तोखे कसरत सां क़यामत ताईं नस्ल ॾिनो छा ॾिनो आहे पाक नस्ल कसरत सां थोरो न घणो खुदा जो कसम हिंदुस्तान वन ईरान वन चाइना वन जर्मनी वन जापान वन सिंध वन लाड़ वन लम्मा वन पार वन मुजादा काछे वन बलोचिस्तान वन लबनान वन ईरान वन तुर्कस्तान वन केड़े भी तुझा जे खिते में मन जाते मुसलमान मिलंदा तोखे ते आले रसूल सैयद मिलंदो आया ना काथे भुट्टा आहन त शर कोनन जे शर आहन त मुजादा शेख कोनन जे शेख आहन त वरी अबड़ा कोनन जे अबड़ा आहन त मुरड़ा कोनन जे मुरड़ा आहन त मुजादा लिगारी कोनन जे लिगारी आहन त पिताफी कोनन को किथे लबे तो पर वाह मोहम्मद करीम तो सा रब जो वायदो इन्ना आतैना कल कौसर मोहम्मद करीम रू जमीन ते तुझे औलाद पखड़े जड़ी तो जो नस्ल कसरत सां थींदो कसरत सां चओ सुभान अल्लाह मुस्तफा जो नस्ल कसरत सां आहे
बुखारी भी सैयद, राशिदी भी सैयद, लक्यारी भी सैयद, मुजादा जीलानी भी सैयद, शीराजी भी सैयद, भिटाई भी सैयद। एड़े तरीके से मुझा प्यारा भाव अजीज तू सादात करम जा बड़ा निहार महबूब करीम अल्लाह से ये दरबार में अर्ज को या अल्लाह मुझो आखिरी फर्जंद हो 6 महीने जो इब्राहिम वो भी वापस वर्सी पो बाकी मुझो नस्ल किए वधन नस्ल त हलंदो आ पुट मां किथा बाबा ॾाढे जो किथा हलंदो पुट मां हलंदो मुझो त आखिरी पुट हो मुझा मौला तो मुझो कासिम पुट अग में वफात ॼाराए छॾी तैयब ताहिर पुट हो वो भी मुझो तो अगे वफात ॼाराए छॾियो आखिरी नंढो पुट हो 6 महीने जो इब्राहिम वो भी 6 महीने में हलियो हो हाणे वरी तो चवी इन्ना तो इना कल कौसर तो के कसरत सा नस्ल दी तो कीअं थी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो प्यारा हबीब मुझो कानून त पूरी रूह जमीन दे इंसानन जो पीढ़ी वारो सिलसिलो औलाद वारो सिलसिलो पुट मां हलाईंदो आहियां पर तो मोहम्मद करीम जे पीढ़ी जो सिलसिलो खातून जन्नत मां हलाईंदुसि मुझो कानून तुझे लाइ निरालो आ चओ सुभान अल्लाह ॾाढे ॾाढे चओ सुभान अल्लाह ऐ मुझा प्यारा हबीब मुझो नस्ल ऐ मुझा प्यारा हबीब तुझो नस्ल मारब करीम जी ज़ात बाबरकात तुझे पाक दामन फातिमा तु ज़हरा जे पेट मां हलाईंदुसि मारब कुदरत जो कानून ठाहियो आ यफ़अलुल्लाहु मा यशा मुझो शाना मांखे जीअं खपे तीअं कयां ॿियनि जे लाइ ॿियो कानून आ तो महबूब जे लाइ ॿियो कानून आ तुंहिंजे लाइ तख़सीस आ ख़ुसूसियत आ अल ख़ासतु मा ला यूजद फी गैरिही ख़ासो चइबो ई उनखे आ जेको ॿियो में न लभे तुंहिंजे लाइ मख़सूस हुजे आदम खां वठी करे आख़िरी इंसान ताईं पीढ़ी पुटनि मां हलंदी पर तो मोहम्मद करीम जी पीढ़ी ख़ातून जन्नत मां हलंदी जेके फातिमा जा बच्चा हुंदा से ते मोहम्मद करीम जा अहल बैत हुंदा हसन भी नबी करीम जी आला चओ सुभान अल्लाह हुसैन भी नबी करीम जी आला चओ सुभान अल्लाह मुल्ला जी छिता थिया चवन था हसन भी अहल बैत नाहे हुसैन भी अहल बैत नाहे ओ अदा चल खुदा हिदायत करे मां तो चवा हसन अहल बैत आहे हुसैन भी अहल बैत आहे कुरान भी शाहिदात हदीस भी शाहिदा तो चविए अहल बैत नाहन मां वधीक तो जे ला को न तो चवा मां एतरो चवा तो तू भी पीउ जो पुट नाहे अल्लाह अकबर या रसूल अल्लाह एकड़ो काफरा महबूब के चीफ जादूगर नबी करीम जी ज़ात बाबरकात के जमल जादूगर चयो त अल्लाह पाक फरमा मुझा भी तू चुप कर मां जवाब ॾियांसि अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात कुरान पाक में जा निशान बुधाया उन्हीं माण्हूअ जा जेको हबीब करीम जी ज़ात बाबरकात के जादूगर पियो चवे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए चुगलखोरा बदमाशा वादे खिलाफा बुछड़ो आ मालदार भली हुजे पर माल उनके फायदो कोन ॾींदो अल्लाह ताला जी ज़ात जूं 9 निशानियूं ॿुधाए आख़िर में फरमाए तो उतुल्लिम बाद ज़ालिक ज़लीम ओ मोहम्मद मिठा ये 9 त ऐब इन्हीं में आहिनि पर ॾहों ऐब इहो अथसि जो हिलाल जो नथी इहो थकिजी पिया ॾाढे त चओ इहो हिलाल जो नाहे जेको तुंहिंजा ऐब थो कढे तोखे घटि वधि ॻाल्हाए तोखे ईज़ाए थो ओ मुंहिंजा दोस्त वलीद बिन मुगीरा उन जो नालो पंहिंजे ज़ाल वटि तलवार खणी वञी बीठो आहे ज़ाल खे जी ॻाल्हि ॿुध माउ खे जी ॻाल्हि ॿुध माउ वटि वियो तलवार खणी अम्मा जी अॼु मोहम्मद करीम मुंहिंजा ऐब ॿुधाया 9 ॻाल्हियूं सचूं हन पर 10 जेका ॻाल्हि ॿुधाई अथई उन में मूंखे पक नथी पवे तोखां पक करण आयो आहियां चयो अथई त चुगलखोर आहे उहो बि आहियां चवे थो वाइदे ख़िलाफ़ आहे उहो बि आहियां चवे थो बदमाश आहे उहो बि आहियां चवे थो सरकश आहे उहो बि आहियां चवे थो मालदार आहे पर माल उनखे फ़ाइदो कोन ॾींदो इहे बि ॻाल्हियूं आहिनि इहे सभई ॻाल्हियूं जेके चयूं अथई से सचूं आहिनि पर हिकिड़ी ॻाल्हि चई अथई उतुल्लिम बाद ज़ालिक ज़लीम यो हराम जो बिज
जो ये सिद्धी में देबा फुड़ो फुड़ो थी भिड़ा गड थियो ओ मुजी अम्मा हाणे गाल बुधा त मोहम्मद करीम जी आ गाल सच्ची आ या कूड़ी आ मां उथी चे डोह बश्क तलवार फिटी कर वायदो कर त सच्ची गाल बुधाया है ते बस तलवार चलाया तो वायदो कया तो लाल मनाब जो कसम खणा तो ओ न विणदो सा गाल सच्ची कर ये सच्ची गाल आहे त तो जो पी मालदार हो ॾाढो पैसन जो धनी हो पर हुयो खदड़ो छा हो खदड़ो वो मुखे दिल में ख्याल थो त ये माल कंखे मिलंदो हिन जो त हाल ई कोने खदड़ो आ काॾो औलाद थींदी हिन बनीअ जो हिन बाग जो हिन ढगन जो हिन बकरन जो वारिस कयो थींदो पोइ दिल में सोचम त का पंहिंजी मुड़सी कयां पोइ हिकिड़ो असांजो नौकर बकरार हो बकरियूं चाढ़ींदो हो उनी बकरार खां कारो मोकरायम तूं इन मां ॼाओ आ मोहम्मद मीर सचो आ चओ सुभान अल्लाह इन्हीं आयत जे तफसीर में मशाइख उज़ाम मुफस्सिरीन किराम उलमाए उम्मत जा वली क़ौम अकमल जे मथा इल्म तफसीर जो दारो मदार उन सभनी लिखियो आ रसूलुल्लाह जे गुस्ताखी करण वारे जी इहा पक्की निशानी तव त पीउ जो पुट न हुंदो वो खणी लज जे करे गोड़े पाड़े वाला हिक बे जी पढ़ न खणो पर खबर तां के होंदी त कंजो फाजो वनी गोलियो पिया तन के गुस्ताखन के नबी जे गुस्ताखन के अल्लाह ताला फरमाइंदो अल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहु लानहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरते व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना जेके अल्लाह के अल्लाह जे रसूल के ईज़ा वथा जल पिया अल्लाह ताला फरमातो लानहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरत उनते अल्लाह जे ज़ात अल्लाह जे रसूल जी आखिरत में दुनिया में लानत व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना उनन जे ला ख़ारी वारो अज़ाब रब करीम तैयार करे छडियो आ अदा मां चवा त ही पुट तुंजो नाहे मुखे को चवे त मौली साहब ही पुट तुंजो नाहे ओ मुजा मिठड़ा भाव दी मुखे दुख थींदो त मुंहिंजी औलाद के मुंहिंजे लाइ तो चवे तो जो पुट नाहे अदा जेको आले रसूल जे लाइ चवे त रसूल जी औलाद नाहे सच ॿुधाए त मुंहिंजे महबूब खे ईज़ाए थो या न हथ मथे खणी चओ हथ मथे खणी मां तोखे चवां त तो जो पुट नाहे त बंदूक हणी कढे जेके वस पुॼई त लठ हणी कजे अरे मुंहिंजे पुट खे तो चवी मुंहिंजो नाहे इन खां वधीक गार कहिड़ी आहे अबा थींदी का जो कंहिंजे पुट खे चइजे तूं पीउ जो नाही हसनैन करीमैन के जेको चवे त आले रसूल नाहन खुदा जो कसम एड़ी का गार आहे कान का ऐं जेको रसूलुल्लाह के गार जैसो हिलाली होंदो या हरामी होंदो सन हुसैन अहल बैत नाहन को साबित करे त लख रुपया ये तो जे लख जी जरूरत ही काने का आयो लख बनी पाजे पिणे जे घर रख लख हो जाई त पिने छो खुदा एड़ो पिनायो तस जाथे काथे हाने जलसो तो करदा बारो बारो मां झेड़ो पियो शीयन सा डंड पियो हाने पैसा भरजो अल्लाह जे जा लठ के मुजादा आवाज कोन हुंदो आ बियो खुदा छा करे हिन दुनिया में पिनाए छडईन दर दर झोलियूं ठलियो बीठा होडो चवन त गैरुल्लाह का न वठो ऐं हेडो गैरुल्लाह का वठदा वतन पिनदा वतन खुदा ताला दर दर ठोकर जाथो लगे त वञई थो केर थो वञे जे मलऊं थो वञई मलऊं जय गोठ जो आ बच्चो बच्चो जिथा निकरंदो आ जिथा निकरे गोठ मां बच्चा छा चवंदा लानतुल्लाह अलैकुम दुश्मनाने अहल बैत तहां भी सबक याद कयो भला सभई चओ लानतुल्लाह अलैकुम दुश्मनाने मज़ो न आयो याद जो लानतुल्लाह अलैकुम दुश्मनाने माना ऐ अहल बैत जा दुश्मनों सल खुदा जी लानत हुजे बियो केड़ो इनाम जो तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का या रसूल अल्लाह तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का जाओ तू है ऐने नूर तेरा
सब घराना नूर का। चो सुभान अल्लाह। मुस्तफा नूर, मुस्तफा जा बच्चा नूर, महबूब जो खानदान नूर अला नूर। अदा ही चौदा नबी नूर ना है, मां चवा त ये रात ना है, मतलब छा थक जी पिया हो वो भला दुआ खैर जी थक जी पिया हो, थक जाओ तो दुआ करो। ओ मुझा सोहना, ओ मुझा मिठड़ा भाव अजीज, महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खानदान के असा त नूर था चो, अही था चंद नबी भी नूर ना है। मराणे ने समझाया था कि गल रात लाड़ खाने में बेमिसाल होते भी ना ई अच्छो रूमाला छाए मन कारो नाए, रात मन सोहणो मन को जो ना, सोहणो मन को जो नाए, मिठो मन थधो मन छो तो एक बेजू शयूं जिद हन। नूर जो जिद बशर ना है, नूर जो जिद जुल्मत उदाहिया। समझो था नूर जो जिद छा है, उदाही जुल्मत। हाणे हे था चवन नबी नूर ना है, माज़ल्ला माना चवन था त नबी उदाहिया। हाणे तो खां पुछा तो त मुस्तफा उदाहिया या सोझरो। कुरान तो फरमाया अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदम व मुबश्शिरम व नज़ीरम व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो बिइज़्निही व सिराजम मुनीरा। ऐ मुझा महबूब मोहम्मद करीम तू रोशन सिजो, चो चो रोशन भला रोशन दियो आया सिजो आया चंद्रा पर आही रोशन। छाहे मुस्तफा जो रोशन जुल्मत ना है, जो मुस्तफा जुल्मत वो जो को रोशन आता है के नूर चेबो आ। ओ मुझा दा जे को मुझा दोस्त नूर न हुंदो आ, नंढे होंदे जो यारी उठाने बुद्धो मुझी गाल बुद्धो होता उठवा होते छिक छिक या था मोहब्बत। चाहे बाबा इन्हनि पोढ़न जेतरी मोहब्बत न वहाबन के नबी सरी मसा हो जा तब जन्नत में हलिया वया। दिसो त कशिश थी है आयो है ओ मुझा प्यारा दोस्तों अजीजो, जो मुझो हबीब नूरा, जो मुझो हबीब या ता के नुस्खो याद कजो जे को न चवे तो नबी नूर ना है, वो नबी करीम के नऊज़ बिल्लाह ऊता ही थो मने। आई महबूब के कुरान नूर चयो। छा चयो अल्लाह कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आ, बेशक मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वटा मोहम्मद मिठो तवाडे नूर थी आयो आ, अकेलो ना आयो आ व किताब मुबीन। पाण सा रोशन किताब भी खणी आयो आ। चो मुस्तफा रोशन, चो मुस्तफा नूरा। भिटाई साहब न आयत जी माना थो करे माणक मिट संदो उदाही में सोझरो, माणक मिट संदो उदाही में सोझरो। हशर वेले हिसाब जे छड़े ना वींदो, वो सारू सदकंदो मुझो कोई हारल के जधन। हबीब जाते आयो ताते दिलियूं रोशन, घर रोशन, मुल्क रोशन। हाँ दा चो सुभान अल्लाह, डाढे जो सुभान अल्लाह। दुरूद मुझे हबीब ते बुलंद आवाज़ अञा डाढे सुर आवाज़ कढो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक वसल्लम। महबूब जो जिस्म नूर हो तरी मुस्तफा के पाछो भी न। चो सुभान अल्लाह। हिन के भी पाछो आ, हिन तार के भी पाछो आ, हिन कपड़े के भी पाछो आ, पर आहीनो साफ और आहीने के रखबो तो पाछो नजर ईंदो। मुस्तफा करीम सिज में या चंद्र में हलंदा तो पाछो न हो। अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैहि शिफा शरीफ जे शरह में लिखियो आ त नबी करील्लाह ज़िल्लल शख्सिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी शम्सिन वला कमरन लिअन्नहु कान।
तो जिया तो बुधाए सबब तो बुधाए त मुझे महबूब करीम के सिज में ऐं चंद्र में यानी सिज जे रोशनी में हले चंद्र जे चांद्रोकी में हले त महबूब जे जिस्म जो पाछो कोन हुंदो इन्हीअ जे करे पाछो कोन हो जो ले अन्नहु कान नूरन इन्हीअ जे करे मुस्तफा के पाछूलो कोन हो जो मुहम्मद नूर हो तवा असा के चौंदा हो पारे चा ये ना असा वरी तवा के चौंदा हो पारे असा दे मशहूर आबा मेहरापुर केड़ी केड़ी पार वार हां ना सही ओही जेका डोकरी जे भर में आ इते हो बुजुर्ग गुलाम रसूल जतो बिना पाछे तू जो पाक जिस्म मख खेन रहण जो तो ते हुकुम वद यूसुफ खां आहे तुंहिंजो हुस्न पसी हूर थियूं हैरान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी मुझा बार बचा जिंदो जान नबी तुझे शान मथा मुझो हबीब नूर आज मुझो महबूब हबीब अल करीम जे जिस्म ते वक्त में रवे महबूब जे जिस्म ते तका न वेहे पर हबीब करीम ये पांजी पोती या चादर मुबारक ये परे उछले रखी चले तो कुत्ते भी मख न वेहे जो तो मख के खबर ही नहीं बिनी जहान जे सरदार जी चादर आई मुल्ला के वो थोरो गुड़ मखे मार्केट में विहार साईं तो चवे त गुड़ मखण जी जरूरत काने रुगो विहार उस पाणी चढ़ी विदी शक्ल ॾिठी थी पंहिंजी शक्ल शीदीअ सॼी उम्र में ॾिठो आही न कोन गरीब ताऊं पुट सूदो पे गजो शीदी शीदी समझो था सोणो थींदो पुट बि गॾो पाण पोड़ो नंढड़ो दग ते को आही न पियो नंढड़ो छोकरे खणी ॾिठी अब्बा के छो चिंडे जारे थे शीदी जे पुट जा चप बसरड़ा सोना इठे जो पांजी शक्ल कारी छोकरे सजी जिंदगी आहे ॾिठो कोनो इन लेखे तो अंदर लिखो वेठो शीदियो पोड़ो तो केरा बा अल्लाह केरा बा ले जा रे तो माखे माथो पर साके ठाया ये जो रे पोड़े ॾिठो अच्छी दाढ़ी सा दी बार तो ले जा रे पांजी जो शक्ल नजर आस तो वरी पाण के पे चवे त अच्छी दाढ़ी सा बार ले जा अरे वहां भी तो पांजी सूरत ॾिठिया सुबह मर्दान सा तो के को दिसे त हफ्तो मानी को न मिले मुस्तफा जो दीदार करे तो महीनन जा महीना भूख नहीं नबी करीम असा तो दावा करे त मां जेहड़ो शर्म कर बुढ़ी मां तो जेहड़ो हो त तू पाण ते कलमो भरन मुझे घोट मोहम्मद अरबी तो जो तो कलमो भरी पाण जेड़े ते मां सही कलमो भरबो अलैदा आलो सोना पाण जेड़े ते कलमो भरबो कलमो पाण उनी ते भरींदा से जो आदम जो भी सरदार जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार हामी हादी हाशमी सरदारन सरदार सुहे सहाबिल सतवे मज मस्जिद मणियादार वो चारई चंगा चौथार पर वाहे कदा हबीब जोड़े जोड़ जहान जी जदह जोड़ियाई खामद खास खलके मुहम्मद मुकाई कलमो तह करीमते चिट्टो चायाई अन मौला कव अंत महबूबी ये उताई ओ लिखी दिनाई अरबई सरहूं सैयद खे असा जड़ो बेली सच बुधा जो असा जड़ो हथ मथे खणी जो असा जड़ो असा जड़ो तो कोने पर सवा लख नबी जड़ो भी कोने खुदा पाक जो कसम मुझे महबूब करीम जे पेजार मुबारक जे पणी जेका पेरन के मिट्टी लगे उन जे ला अर्श को सके
मुझा दोस्तों अजीजो कसीदे बुरदे जो शरवा कसीदत शुहदा शरह कसीदत बुरदा वडे आलिम जो लिखला ओ फरमाए तो जरी मुस्तफा मेराज ते वयो अर्श ते पहुतो त सजे भी नूर खबे भी नूर अग्या भी नूर पोया भी नूर हेठ भी नूर मथे भी नूर मुल्क नूर ही नूर जो हबीबल करीम जी ज़ात बाबरकात के ख्याल छो रब चयो फखलना अलैका इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुआ ओ प्यारा मूसा है दूर सीना पाक वादिया जो तीला है पैरों घड़ा करे जबल ते हलिया नबी करीम फरमाइन था जे जबल ते मूसा खां जुती ती लहराए जे हे त खुदा जो अर्श भला मां भी लाया हबीब के चयो कहे को न पाण इरादो कयो त पेजार लाया असीदत शुहदा वारो लिखे तो फसमिया अनीन अल अर्श ला तुखय्यबनी या रसूल अल्लाह अल्लाह जे अर्श मां रोवण जो आवाज पियो अचे ओ मुंहिंजा मिठा मोहम्मद मूंखे मायूस न कर ना उम्मीद न कर सालन खां सिका पियो त हबीब कॾहिं अची पंहिंजी पेज़ार घुमाईंदो अॼु भाग वारी रात आई आहे अॼु त जुती न लाहे अॼु मुंहिंजी सिक पूरी कर पंहिंजी मके वारी जुती मुबारक मुझे मथा घुमा जंहिंजे कदमनि जे खाक ला अर्श मुअल्ला पियो सके जंहिंजे ला ख़ुदा ताला मलाइकनि खे इंतज़ार पियो कराए वो असां जहिड़ो कोन्हे तो जहिड़ो कोन्हे अल्लाह ताला महबूब खे अहिड़ो ठाहियो आहे न चो अहिड़ो आयो न को ईंदो न को ॼाओ न को ॼम दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि पुछो के वली पुछो अबा असा जा मुर्शिद रोजे वाला जो सुभान अल्लाह मलफूजात में फरमाइन था न बशर खान न मते दोस्त न हूरो न परी न बशर खान न मते दोस्त न हूरो न परी इन्हीं जे करे तो रोजे धड़ी जी गाल कया मता चो तो पांजे पीर जी तो गाल करे न इन्हीं जे करे तो गाल कया ते वहाबी चवंदान असा रोजे धड़ी जा मुरीद पोखणी लांढ ठाईंदा जैसी असा मुरीद बेर वारे जा जागो दा असा मुरीद बेर वारो मुरीद हाले जी वारो अमरोटी मुरीद भरचूड़ी शरीफ वारो मुरीद सोई शरीफ वारो मुरीद रोजे धड़ी जो अब समझो था लाए ना आई चवंदा था हाने एक किताब लिखो अनवारे करीमी हिते तहां जे बंगलो देरे जो मौलवी साहब नए दरे जो इन जो चाचो फकीर मोहम्मद अली दरगाह शरीफ ते बांगड़ी दो इनी मौलवी नबीउल्लाह जो मौलवी वालिद साहब जो को वो मां पाण डिठो हो दरगाह ते ईंदो इन जो किताब पढ़ मूंखे ॾाढी ख़ुशी थी चो सुभान अल्लाह मां चयो यार हक़ जो कलमो इन्ही के चइबो आहे जो हक़ लिखियो आहे मांखे कॾहिं मिलियो त हार पाराईंदुसि पाजा भली कारण जन पर हुन के त शाब साहब लिखे ही ना ओ मुजा प्यारा दोस्तों अजीजो उन्हीं लिखियो आ त माखे सब कुछ बेर वारे बुधायो आ बेर वारे बुजुर्ग खामा सबक वठी एक किताब लिखियो आ उन्हीं किताब के पढ़ियो लिखण वारा भी पाणर सिलसिलो वनी रोजे धणी सा था बिना त रोजे धणी जा मुरीद हो मां तो चवा जे रोजे धणी जा मुरीद हो त भला मुर्शिद जो फैसलो तो मन्यो मुखे तेरा पांजे पीर जो फैसलो कबूल साई मशहूरी साहब जी जमात के मशहूर तुम्हारे साई जो फैसलो कबूल अब है ना सही गफारी जमात वाले के हजरत गफारी साहब जो फैसलो मंजूर आ मुजादा हालन वाले पीर जी जमात के हालन वाले पीर जो फैसलो कबूल अली साईं बादशाह जे मुरीदन के उन अली साईं जो फैसलो कबूल अरे जेकरे वहाबियो तमा रोजे धड़ी जा मुरीद हो तो रोजे धड़ी जो फैसलो भला कबूल कयो फरमाए तो न बशर खान न मते दोस्त न हूरो न परी या महबर तो हिजाबस्त तो चीज़े दिगरी रोजे वारो फरमाए तो मां तो के बशर भी को न थो चवा मां तो के हूर भी को न थो चवा या रसूल अल्लाह मां तो के परी भी को न थो चवा तो जे मथा सब पर्दा हन तू अलाए छा आई रब जाने त रब जी जात जाने
लम यारिफनी हकीकती गैर रब्बी। वाह मुस्तफा करीम तो ता कुर्बान वना। अबू बकर के पाण इरशाद फरमाइन था अबा बकर जे लब्बैक या रसूल अल्लाह मता तू चवंदो हुजी तमा अव्वलुल ईमान आया, मता चवी तमा अफदलुल बशर आया, मता चवी तमा सभनी में शान वारो आया, मता चवी तमा हबीब के वेझो आया। हा हा ये सभई ॻाल्हियूं तो में आहे, तू अव्वलुल ईमान भी आही, अफदलुल बशर भी आही, मुखे वेझो भी आही, पर याद रख जा लम यारिफनी हकीकती गैर रब्बी। मां मोहम्मद करीम जे हकीकत जी तोखे भी खबर काने का, मुझी हकीकत जाने तो मुझो रब थो जाने। अब आहे ना महबूब जी हकीकत जो के पतो आहे। वाह गिरोड़ी जवे तो हकीकत हबीब जी अजब जहड़ी आहे। थकात ना आयो ना हकीकत हबीब जी अजब जहड़ी आहे। मकी चेबो सोधणी मकी मखलूका शफक जी साजा आहे जामे लैल नहार के। अरे मुझे हबीब जो शान पुछता आरफन खां पुछ, हबीब जो शान पुछता वलियन खां पुछ। अंधे के केड़ी खबर अंधन अंधूकार, सजन लधो सोझरो प्यादा बनी पार प्यो, संभरिया की न सवार को मोहब्बत साण मेहार लधाऊं लतीफ जवे। हबीब उन्हन के मिलदो जंहिंजे सीने में मुस्तफा जी मोहब्बत हूंदी, अंधन के महबूब जी ख़बर ई कान पवंदी। उहे मां जहिड़ो करे मरी गरी वेंदा, कुछ नसीब कोन थींदो। खुदा जो कसम मुंहिंजो महबूब कहीं जहिड़ो नाहे। चओ मुस्तफा कहीं जहिड़ो। अरे मुस्तफा जहिड़ो त कोन्हे, पर मुस्तफा जे बचड़े अब्दुल कादिर जीलानी जहिड़ो ई कोन्हे। कंहिं बि दुनिया जे पीर इहा दावा कान कई जेका पीरान पीर कई। कदमी हाज़िही अला रकबत कुल वली अल्लाह। मुजादा कई पीर आया, कई वली आया, कई गौस आया, कई कुतुब आया। उन्हीं जमाने में कंहिं इहा दावा कान कई जेका पीरान पीर फरमाई। पाण फरमाइता मुंहिंजो कदम कुल वलीअ ते आ। उन्हीं महफिल में 4000 वली वेठा, सभिनी कंध खणी झुकाया। ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह नौजवान ओ ते बगदाद में कोन हो, ओ पांजे अजमेर जे इलाके में पहाड़न में इबादत पे कई। होडे बगदाद में ऐलान थो कदमी हाज़िही अला रकबत कुल वली अल्लाह। मुंहिंजो कदम कुल वली जे मथो आ। त रूहानी तरह हुनखे हज़ारनि मेल ते ख़बर पई त पीरान पीर ऐलान कयो आ मुंहिंजो कदम वलियन ते आ। ऐं जेके रूबरू वली हुया उन्हनि गर्दन झुकाया, कंध झुकाया हल। मां महफ़िल खां परे आहियां उते सवन मेलन ते चवे तो बल अला ऐनी व अला रासी। ओ पीरान पीर जन वलियन जे कुल्हे में तुंहिंजो कदम आ, पर मां मुईनुद्दीन चिश्ती जो तव्हां त मुंहिंजे अखियुनि ते ऐं मुंहिंजे मथे ते आ। अड़े मुंहिंजे पीर जहिड़ो कहजो पीर न आ, मुंहिंजे पीर जड़ो। चो सुभान अल्लाह। एड़ो पीर आहे कने मुझे पीर जड़ो कजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर लया। मां ॿुधाईंदो आहे दोस्तनि खे मुझो को दोस्त छुटे जे पासे मोहम्मद शाहिद कादरी। छा नालो से मोहम्मद शाहिद कादरी। उन पांजो अखि ॾिठो वाक़ियो ॿुधायो त मूंखे 11 शरीफ जी दावत मिली। सिजल थे जे टाइम ते दुकान बंद करे नई मोटरसाइकिल हुजे, घड़ी बदल हुजे, पैसा खीसे में पिया हुजनि। वञा पियो पीर हा सैयद उन्हनि गीलानी जी दावत 11 ते चंडे जान मोहम्मद खां मथे अॻिते वञा सिज लहियो हुजे अता पो मोरी हिकड़े वाह जी उते पहुतो त 4 ॼणा मूंखे हथियारनि सां भरी बहे न मोटरसाइकिल हिकड़े हिते रेवालो रखियो, ॿिए हिते किलाशन कोपर अची बाबा घड़ी ला पैसा कढ, पैसा चाबी ॾे ला मोटरसाइकिल था लफ्ज़ मोटरसाइकिल। हाणे मुला सां वञूं था कंहिं सां ॻाल्हि न कजां।
ॾिठुमि ताण घड़ी बि वई ॾोकड़ बि विया सभु कुझु हुयो मां हुनखे जो अदा सभु कुझु खणी वञो पर ॻाल्हि ॿुधो छा ॿुधाईंदे मुला यार कुझु बि कयो हथियार खणी मूंखां साइकिल फुरी अथव वाट लाथी अथव ॾोकड़ लथा अथव भली खणी वञो मां कुझु बि कोन थो चवां पर ॻाल्हि ॿुधो त मां आहियां मुरीद बादशाह पीर जो मां मुरीद कजो आहियां बादशाह पीर जो मुरीद आहियां भली न खुदा जो कसम आहे अज भी जिंदा बैठो आहे हुन तो चवे त मुंहिंजो इहो चवण त मां मुरीद बादशाह पीर जो आहियां त उन थाड़ेलन खणी हथियार फिटा कया मुंहिंजा टपड़ मोटाए ॾेई मूंखे जो यार असां बि बादशाह पीर जा मुरीद आहियूं दुआ कजा हलियो वञ फुरीदासे त राज फुरीदासे पर पीर भाई बादशाह पीर जे मुरीद खे कोन फुरींदा मुसा गाल कई मां जो वाह वाह यार चोर त वहाबन के भी मारे वया जो धाड़े लन के भी हया हुआ फौरन के भी हया हुआ दाढ़ी कूड़न के भी हया हुआ जाहिर में मुजादा बेदी रहा उनके भी गौसल आजम जीलानी जो हया हुआ है हेडियो दाढ़ी का हया हुआ थरी को जाथे विंदे ताके अल्लाह कोड़ियो वरी पीरानी पेड़ो तार जिथे किथे आ जिथे अल्लाह ॾाढो थियो बुढ़ड़ीअ जो बेड़ो मञो था कोन था मञो कहिड़ो बेड़ो अल्लाह ॿोड़ियो वरी पीराना पीर तारियो तारी मन अल्लाह ॾाढो आहे ये मुफ्ती अब्दुल रहीम कूड़ हणंदो आहे हाफिज़ अली अकबर कूड़ हणंदो आहे मौलाना हाजी मोहम्मद इदरीस ग़लत ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि माण्हुनि खे गुमराह कंदा आहिनि काथे क़ुरान में लिखियल आहे अधन खां पुछो त पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि कुरान जे नाज़िल थियण खां पोइ 600 साल पोइ आयो घणा 100 साल सही हाणे जेको 600 साल पोइ आयो न करामत करे ॾेखारी बेड़ो करियो करामत सां अल्लाह वारनि जी करामत हक़ आहे चो अल्लाह वारनि जी करामत हाणे वो कुरान में तो वाक़ियो हो जे सुलेमान नबी जो ज़माने में अल्लाह नबी खा गया वाक़िया आया यूनुस नबी जो साले अलैहिस्सलाम जो वाक़िया तो है इंदा जे के कुरान जे ज़माने में होया कुरान खां पोइ जेको वाक़ियो थे वो कुरान में छो हुजे पर कुरान जे खिलाफ कोने अल्लाह पाक जे वलियन के ताकत आहे चो अल्लाह जे वलियन के ताकत हाणे मां कुरान शरीफ जी ताके आयत बुधाए उन खां बाद में गौसल आजम जे बारे में ताके बुधाया ताके पक थे ॾिसो बाबा मारी दो केरा भला वार जियारी दो केरा जेकॾहिं न को मां मारे मोल खे जियारिया वाह बि चदा मारियो अल्लाह वरी मुफ्ती दो जियारे पर अंधन के खबर काने त कुरान को फरमाए अल्लाह ताला जो प्यारो नबी ईसा अलैहिस्सलाम फरमाए तो खुदा तबारक व तआला जल जलालहु मन वालू जो प्यारो नबी आ चवे तो इन्नी उबरिउल अकमह वल अबरसा व उहियल मौता बिइज़्निल्लाह मां ईसा नबी के अल्लाह ताला इज़्न दिनो आ इजाजत ॾिनी आ ताक़त ॾिनी आ अता कयो आ छा कंदो आहियां जेकॾहिं मां जे पेटा को भली अंधो ॼमे मां वटि वठी अचो त हथ लॻायांसि अखियूं अखियुनि जे जेकॾहिं को कोढ़ी आ कोढ़ीअ खे वठी अचो डॉक्टर ला इलाज करे कोढ़ जो इलाज न कर मां वटि वठी अचो त मां उनखे हथ लॻायां त कोढ़ छॾे वञेसि इहा ॻाल्हि सोलिया उहियल मौता बिइज़्निल्लाह मां ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जे इजाज़त सां मोहन खे बि जीरो कंदो आहियां कुरान खे मञो था यार ॾाढे चओ अञा ॿी ॻाल्हि अन्नी अखलुक़ु लकुम मिन अत्तीन कहैअत तैर फअनफुख़ फीहि फयकूनु तैरम बिइज़्निल्लाह उजादा साहदार शयूं केरु पैदा कंदो आ ॾाढे चओ त मां ॿुधां साहदार शयूं केरु पैदा कंदो आ अल्लाह तो चवे मां ख़ालिक़ आहियां केरु ख़ालिक़ आ पर कुरान तो चवे इन्नी अखलुक़ु लकुम मिन अत्तीन मां ईसा मिट्टीअ मां ख़लक़ींदो आहियां छा कंदो आहियां ख़लक़ींदो आहियां छा कंदो आहियां जेको ख़लक़ींदो त के छा चइबो ख़ालिक़ हज़रत ईसा अलैहिस्सलाम निस्बत ख़लक़ण जी पाण नथो करे अखलुक़ु लकुम मिन अत्तीन मां चीकी मिट्टी गोहे पिनोड़ो ठाहे उन मां पखी ठाहींदो आहियां फअनफुख़ फीहि
पोइ मां ईसा हुन में फूक ॾींदो आहियां। भला चवंदा आहिनि पीर खोता फीणा रखायो, मौलवी खोता फीणो रखायो, दरवेशन खोता फीणा रखायो। अरे फूकण में छा आहे? ओ मुल्ला तोखे फूक न लगी आ, फूक लॻई हा त ईमान अची वञे। अल्लाह वारे जी तोखे फूक ई न लगी। ईसा अलैहिस्सलाम फरमाए तो मां अनफखो हुन में फूकींदो आहियां। पोइ छा थींदो आहे? क़ुरान थो चवे फयकून तैरम बिइज़्निल्लाह। पोइ अल्लाह जे इजाज़त जेका मूंखे मिलियल आहे उन सां उहो पिंडोड़ो पखी थी उॾाणो हलियो वेंदो। मालूम थियो त अल्लाह जा बाना चओ अल्लाह जा बाना अल्लाह जे इज़्न सां मुआब जियारीदा आहिनि। मुआब अल्लाह जा बाना अल्लाह जे इज़्न सां मिट्टीअ मां जहिड़ा पखी बि ठाहींदा आहिनि। चओ ठाहींदा आहिनि बाबा। पोइ जे अल्लाह जो बानो मोह जियारींदो आहे, क़ुरान थो चवे मिट्टीअ मां पैदा कंदो आहे। अल्लाह जो क़ुरान थो चवे अल्लाह जे इज़्न सां कंदा आहिनि। गौसल आज़म जीलानी बि बुढ़ड़ीअ जो बेड़ो दुआ सां तारियो। तूं तो चवी अल्लाह बोड़ियो, पीरान पीर तारियो। मां तो चवां त अल्लाह मारियो। हज़रत ईसा कीअं जियारियो? चवंदो हुयो अल्लाह जे नबीअ जो मौजज़ो। अरे चंद्रा जे नबीअ जो मौजज़ो आहे त मुंहिंजे मुर्शिद जी करामत। अल्लाह जो नबी जो मौजज़ो भी हक़ आहे। चो अल्लाह जे नबी जो मौजज़ो भी ॾाढो। चो नबीअ जो मौजज़ो त अल्लाह ताला जे वलीअ जी करामत भी हक़ आहे। गौसल आज़म जीलानी खुदा जी दरबार में दुआ घुरी। माई सॾ कया मुल्क तेरा बगदाद है। सुभान अल्लाह। किथे पई सॾ करे? मुल्क तेरा बगदाद है, आमण कम शिताब है। या अब्दुल कादिर जीलानी, या गौसल आज़म जीलानी। हसन हुसैन दा पोतरा ही विच हुजूर खड़ोता ही, ऐब मुरीदा धोता ही। या अब्दुल कादिर जीलानी, या गौसल आज़म जीलानी। हजरत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फरमाना पाण फरमाइनि था जेकॾहिं मुंहिंजो मुरीद मूंखे सॾु करे भली उहो सिज उभरण वारी जाइ ते हुजे ऐं मां अब्दुल कादिर जीलानी सज लहण वारी जाइ ते हुजां। सॾण कमु मुरीद जो आहे त पहुचण कमु मां पीरान पीर जो आहे। ओ पीरान पीर मुल्ला था चवनि त कोन ॿुधंदो आहे, कीअं ॿुधंदो आहे? पीरान पीर चवे थो अंधनि खे चओ त हदीस पढ़ो कुन तो समाहुल लज़ी यसमाउ बिही। अल्लाह जो वाइदो आहे, बुखारी शरीफ में हदीस आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे त मां पंहिंजे प्यारनि वलियनि जा कन थींदो आहे जंहिंसां वली ॿुधंदा आहिनि। वकुलतु बसरहुल लज़ी युबसिरु बिही। ऐं मां पंहिंजनि प्यारनि वलियनि जूं अखियूं थींदो आहे जंहिंसां उहो ॾिसंदा आहिनि। वयदहुल लज़ी यब्तिशु बिहा। रब ताला फरमाए थो मां रब करीम पंहिंजे वलियनि जा हथ थींदो आहे जंहिंसां पकड़ींदा आहिनि। उहे वली मुंहिंजे ज़ात में फना थी वेंदा आहिनि। फिक्र करे इबादत गुज़ार बणबा। पोइ मां रब हुननि ते राज़ी थी पवंदो आहियां। पेरनि खां वठी करे मथे ताईं बाने जी ताक़त कुदरत जे तरफ़ खां अची वेंदी आहे। अल्लाह पाक खे मोह जियारण जी ताक़त आहे या न आहे? ॾाढे चओ भला अल्लाह से साल जो मोह जियारींदो? कुरान पाक में मई युहयल इज़ाम वहिय रमीम। काफ़िर चवंदा हा ओ मुहम्मद करीम मुआ केर जियारींदो जेके गरी हॾा थिया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हबीब के फरमाया मुंहिंजा हबीब चवे त उहो ई जियारींदो जे पहिरें ॾींहुं पैदा कया हा। उहो ई जियारींदो जे पहिरें ॾींहुं पैदा कया हा। ओ रब करीम करोड़नि सालनि जा हॾा क़यामत में जियारींदो। उन रब खे का वॾी ॻाल्हि कान्हे। 12 महीननि जी रिवायत आहे, 12 सालनि जी रिवायत आहे। बुढ़ड़ीअ जो बेड़ो बुॾी थो वञे। गौसल आज़म हथ थो खणे या इलाहुल आलमीन तो मूंखे पंहिंजे दरबार में महबूबियत जो मक़ाम ॾिनो आहे। महबूब सुभानी सॼो जहान चवंदो आहे महबूब जी ॻाल्हि रद कान थींदी आहे। मौला दुआ हॾा तूं जियारींदो आहे। मां अब्दुल कादिर मिंथ थो कयां मुझे मुरीद जानीअ जे बेड़े के तार जा।
अल्लाह जे रहमत जो दरिया जोश में अचियो रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात पीरान पीर जी दुआ कबूल करे बुढ़ड़ीअ जो बेड़ो तारे छॾियो एकड़े हंध मूंखे मुंहिंजा अदा आहे पने आकड़े में मुंहिंजो को जलसो हो माया जो करामत ॿुधाई त ॿुधाई चिठी लिखियऊं चिठी में लिखियो मोल साहब अहिड़ा कूड़ न हणो छो चई जेका माई ॼञ सां गॾु हुई उहा बेड़ो ई ॿुॾो त उहा कीअं बची जागो धाल नंढो आहिनि वॾा बदमाश अब बेड़ो वियो त माई बि वई न और बची वरी कीअं जो पई गो घुरे पोइ मां हुनखे मिसाल ॾिनो त गंजे खे चयो हो गंजा माण्हू चयो ॻोठ वारो ॿे ख़बर भला दुआ घुरूं त तोखे वार ॼमन या सॼो मुल्क गंजो थिए गंजे जो तो सॼो मुल्क गंजो मां त गई आहियां मुते टोकू करदा मां के पला द वठा मुझो वहाबियो तव्हां आयो हुए गंजा तव्हां था चओ त या बची छो बारी ॻाल्हि हा त जो ज़रूरी कोन्हे त ॿेड़े वारा सभु पुरनि जेके ख़ुदा बचाए त बचाए हिकड़ी ॻाल्हि आहे ई ॻाल्हि आहे त ॿेड़ी में दा ॼञ में हिकड़ी ॿेड़ी कान ही हिकड़ीअ में घोट कुंवार ऐं मौजादा मिट माइट हा उहो ॿेड़ो ॿुॾियो वरी ॿियो ॿेड़ो जंहिंमें माई ही उहो अलाह बचायो तूं थो चवीं गंजे वांगुरु सभु ॿुॾनि हिकिड़ो ख़ुदा ॿोड़ियो ॿियो बचायो ऐं इन्हीअ जे करे ख़ुदा माईअ खे बचायो त माण्हू अलाह जे कुदरत जा मुल्क थी विया भली ॿेड़ो ॿुॾे माई बाॾाए अब्दुल कादिर जीलानी दुआ घुरे वरी जेरो कया त माण्हुनि खे वेसो अचे त अलाह जियारी दो बि आहे करामत जो ज़ुहूर थींदो ई एतबार ॼाणण लाइ छाजे लाइ बाबा ॾाढे जो छाजे लाइ ज़ाहिर थींदो आहे त अॻे खे उन्ही ज़माने में जंहिं ज़माने में हो वाक़ियो थियो हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जे ज़माने में उन्ही ज़माने में अगर माण्हुनि जो अक़ीदो इहो थियो माण्हू पके अक़ीदे जीअंदो केरु मरंदो अल्लाह ताला असबाब पैदा कया त बुढ़ड़ी जो बेड़ो ॿुॾंदो इहा बुढ़ड़ी बुरी जानी आहे सच्ची पीरान पीर जी मुरीद हुजे त सच्चो हुजे ख्वाजा यहया मुनीरी चओ सुभान अल्लाह दरवेश हो सादो दरवेश अचे पियो सियारे जी मौसम गॾह ते चढ़ियो अची मींहुं वठी दरवेश जो काॾे वञे भूंगी में हली उते जो वञे त ज़ाल मुड़स अॻे ई वेठा कि बेली वारो पियो मां मिस्कीन आहियां मूंखे सीउ वरायो आहे मींहुं थो पवे रुही थी पवे सियारे जी हुन में जो फ़क़ीर हाणे तूं भला हिते असां बि हेॾे तूं हेॾे पासे में सुम्ही कि मुंहिंजी गॾह फकीर जी गॾह बि अंदर पाण बि अंदर पोती विझी सुम्ही पियो ज़ाल मुड़स पासे में सुता पिया आधी रात थी ऐं माईअ खे जी पेट में ॿार ॼण जा सूर फुड़ फुड़ शुरू हाणे माईअ खे जो ख़ैर जो ॿारड़े जो सूर थियो त मुड़स थियो परेशान दाई काॾों आणिया सूरण जान काथों आणिया फकी काथों आणिया समझो था वधा व्यामा आयो कि कोन ये सभिनी खे ख़बर आहे टणगा घर में माया चिंग चिंगा शुरू कई फकीर के जागे अब अच्छा है खैर आ सही खैर हो जे हाथ चिंगे धोलिया जैसे पाण संभालो छा कयो थई पाण संभालो थी पोइ छो परेशान थियो जे भला नका दाई नका का दवा खड़े काढो छा कया ये भला गुड़ जरी घर में थी जी हां गुड़ रो एतरी गुड़ जरी खणी आयो दरवेश बैस महाराजा जशद खरम रानीज जाशद जने दहकान जायद या नजायद न कुरान पढ़ई न सूरत मरम पढ़ई न यासीन पढ़ई न वजीफो पढ़ई मुजादा फारसी में बैत पढ़ई ओ मुजा मौला इन मिस्कीन माखे बिजाए दिया मुजी खोतीअ खे बिजाए दई अंदर रहायो थई हाणे हिन जी घरवारी पाण संभालियो हाणे मौला माहे गुड़ पढ़ी तो जास तुंहिंजी मर्दी ॿार ॼमेस या न ॼमेस इए भी कोन थो चवे त ॼणाई तुंहिंजी मर्दी जने दहकान जायत या ॼणे मुंहिंजो तो कम थियो अब माई खे खारा
मुजादा खुदा जो कसम भाई के खाराई दोयो देर कान थी बार सलामती संभाल जियो अज भी करामत उनके 200 साल गुजरिया अज इहो भी बैत तू मुजा सोना भाव दीद कहे हमल वारी माई के जेके पाण संभाल होजे उड़ते या के मिठाई ते फड़ी खाराए इंशाअल्लाह ताला बार आसानी सां निकली असा तजुर्बो हिकु दफ़ो न कयो सवे दफ़ो कयो मता कहे के बिना ढुके के खाराए आंडराई बाहर उन्हीं के खाराए दे के हमल हुजे वहां भी जो वडो पेट उसी मता खाराई तो जे ख्याल में बटे मार कर ओ मुजा मिठड़ा भाव दीस करामात औलिया हकुर उन या मुरीदी बेगाल कर उन जो को मुरीदा बेड़े में बुडे थो पियो बेड़ो अल्लाह में अचियो आ वठी सदका थे ओ या मुरीदी वारो कर मुजो मुर्शिदा मुखे जी दरिया का बचा खुदा जी जात बाबरकत हजरत ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम के हुक्म कयो आ ओ खिज़र वञो या मुरीदी जो मुरीद बुडे थो हुनके वनी हथ नहीं कढिया खिज़र अलैहिस्सलाम आयो चवे सो हलिया हथ ॾाए कढाए निहारे चवे तो केरो चवे तो मां ख्वाजा खिज़र आया मुरीद चो जे मां तोखे सजो ही कोने को खिज़रा त पंहिंजे काम जो पीर बणई केरींदो मुजो पीर चिलवलो लथी जेको अचे सो साईं ओ मुजादा बिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदो आ जिथे अवां छड़ी उते ई आहीन अखियूं अब्दुल लतीफ चवे मागो न मटाईन जे बे दरवाजा ईन त कढी कागन खे ॾिया पीर हिकड़ो ॾाढे जो पीर हिकड़ो पीर हुजे मुर्शिद हिकड़ो हुजे वैसा उनी में हुजे मुजादा औलिया अल्लाह जो अदब कबो दिल पीरन जी भी गिला गाल कबी अदब कबो एहतराम कबो पर फैज़ जी उम्मीद पंहिंजे पीर में रखी समझो था हिकड़े के वठ यकदर बगीर महकुम बगीर हिकड़ो वठ पर मजबूती सां वठजा ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम के ती मुंह तो के सजो ही कोने मोटी ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम रब्बुल आलमीन जी दरबार में अर्ज़ कयो मौला तोखे सब ख़बरा मां तो जे चवण सां कढण वयो आहियां चवे तो त तू खिज़रा मां तोखे हथ कोन ॾींदुसि मां पंहिंजे पीर खे सॼो आ पढ़ाईंदो अल्लाह पाक फरमायो ख्वाजा खिज़र इहो सच्चो मुरीद आ मुर्शिद खां सवा कोन वेंदो हाणे हीअ कर जो तूं वञ पर हुन जे यहया मुनीरी मुर्शिद वारी सूरत वठी तॾहिं तोखे हथ ॾींदो पोइ निकिरंदो न त ॿुॾी वेंदो तोखे हथ कोन ॾींदो ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो वरी आयो हा ऐं वरी मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ो उन यहया मुनीरी रहमतुल्लाह अलैहि जे शक्ल में आयो आहे चवे थो अदा मां तुंहिंजो यहया मुनीरी मुर्शिद आहियां जब ॾिठई त सूरत मां वारे पीर जी आहे त पर पीर जे हथ में हथुर नहीं अल्लाह जे कुदरत सां ॿाहिरि निकिरी दरिया मां सलामती सां अची वियो जेको कामिल पीर जो हथ मज़बूत वठंदो आहे तंहिंखे लहर न को लोॾो असा हथ वरतो वा त दस्तगीर जो वरतो दस्तगीर माना चाहे हथ वठंदड़ चो हथ दस्त चेबो आहे के गीर फारसी जो लफ्ज़ दस्तगीर माना हथ वठंदड़ इंशाअल्लाह ताला पाण जेके गौसे पाक जा मञण वारा हो तव्हांजो असांजो कामिल पीर आहे जॾहिं बि मुश्किल ऐं मुसीबत में सॾींदा आहियो इंशाअल्लाह ताला अल्लाह जे इज़्न सां अल्लाह जे फज़ल सां असांजो कामिल मुर्शिद असांजी रहनुमाई फरमाईंदो आहे बेड़ाई पार ॾींदा मूंसां किताब गड्डा गाॾी में पियो मां पल पाण सां खणी आयो आहियां 9वीं सदी जो बुजुर्ग आहे जंहिं किताब लिखियो आहे जंहिंजो नालो आहे क़लाइदुल जवाहिर फी मनाक़िब सय्यदना अब्दुल क़ादिर उन्हीं ज़माने जो किताब आहे जॾहिं वहाबियत जो नालो निशानी जागो थाला नंढ अथव बस हाणे आख़िरी ॻाल्हि ॿुधो आख़िर घड़ियूं बि ॾिसो रुगो न ते ज़ोर और मुझा मिठा बादीन क़लाइदुल जवाहिर में गौसे पाक पाण फरमाइन था अब आइन खाते बीड़ी खसे नक में हणो खसो जो कन में आहे मवाल सा मोबाइल बीड़ी न था पियन त टोरो ही कोन थो हाणे छड्याए थो जान वनी बाहर बनन ते हंग हिते गौसे पाक जो मुरीद और ये पेड़ में बीड़ी थो जे लज नदी
गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था कलाइल कुल जवाहिर वारो लिखे थो जेकॾहिं मुंहिंजे मुरीद खे का तकलीफ़ अचे त आधी रात जो उथे चओ सुभान अल्लाह ताज़ो वुज़ू करे चओ सुभान अल्लाह बरकातु सलात गौसिया जे नियत सां पढ़े चओ सुभान अल्लाह पहरी रकात में अलहम्द खां पोइ 11 दफ़ा कुल वला पढ़े चओ सुभान अल्लाह वरी बी रकात में भी अलहम्द खां पोइ 11 दफ़ा कुल वला पढ़े चओ सुभान अल्लाह बरकातु नमाज पूरी करे दुआ घुरे पीरान पीर फरमाए